सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जो तमाम व्यूअर्स के कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, तबियतूं कीअं आहिनि, शुरुआत कीअं थी रही आहे एतिरी डिप्रेसिंग वीकेंड खां पोइ। अच्छा, ये पोएं हफ़्ते लाइफ केॾी डिस्टर्ब हुई न, पोएं हफ़्ते केतिरो कुझु हो जेको लाइफ में डिस्टर्बिंग हली रहियो, बट अल्हम्दुलिल्लाह तमामु जेके शयूं आहिनि उहे साइड ते थी चुकियूं आहिनि। हिकु नई शुरुआत सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं आहियूं त नयूं ॻाल्हियूं कयूं था, पहिरियूं ॻाल्हियूं कयूं था। ऐं जॾहिं बि कुझु गैप ईंदो आहे, ज़ाहिरा डिफरेंट तरीक़े जा डिफरेंट इन्वायरमेंटल मसला हूंदा आहिनि जंहिंजे करे कुझु ॾींहंनि जी जेका दूरी आहे उहा तव्हां सां थींदी आहे, बट उन सां गॾोगॾु उन दूरी सां गॾोगॾु काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त दूरी शायदि हिकु ॾींहं जी हूंदी आहे, पर उन हिकु ॾींहं में एतिरो कुझु थी वेंदो आहे जो इंसानु सोची रहियो हूंदो आहे त शायदि हिकु महीनो गुज़री वियो आहे। मूंखे लॻे थो वीकेंड कुझु इन ई तरीक़े जो गुज़रियो आहे, केतिरो कुझु हिन में थी वियो आहे रिगार्डिंग असांजो जेको ही मॉनसून सीज़न हली रहियो आहे उहो, रिगार्डिंग क्रिकेट, पेट्रोल प्राइज़िस, PM साहब जूं जेके डिफरेंट जेके स्टेटमेंट्स आहिनि उहे। शुरूआत किथां कजे? शुरूआत आई गेस उन जी शइ खां कजे जंहिं शइ खां असां जेका आहे जंहिंजे करे असांजी जेका दूरी वाक़ई थी हुई। ॻाल्हि कयूं था मॉनसून सीज़न जी। मॉनसून सीज़न हिन वक़्तु बि हली रहियो आहे। हा, हिन वक़्तु कराची में उहे असरात असांखे नज़र नथा अचनि, विच इज़ अगेन वेरी गुड। ऐं कराची ब्लेस्ड आहे त शायदि ओतिरो नुक़सानु जेतिरो असां सोचियो पिया, अल्हम्दुलिल्लाह ओतिरो न थियो आहे। काफ़िनि जॻहियुनि ते काफ़ी सारो नुक़सानु थियो आहे, बट उन हद ताईं नुक़सानु न थियो आहे जंहिं हद ताईं असांखे ॿुधायो वियो पिए या असांखे वॉर्न कयो वियो पिए त अल्हम्दुलिल्लाह उन्हनि शयुनि खां असां सेफ आहियूं। ऐं काफ़ी जल्दी अल्हम्दुलिल्लाह जेका ज़िंदगी आहे उहा रवानगी में अची वई आहे। इहो हिकु सुठो अमल आहे, बिकॉज़ मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में जिथे जिथे मॉनसून जेको आहे उहो इफेक्ट कयो आहे, जिथे जिथे शयूं जेके आहिनि उहे मॉनसून जे करे जेके डिस्टर्ब थियूं आहिनि उहे हिन वक़्तु ताईं पंहिंजे नमूने ट्रैक ते न अची सघियूं आहिनि, बट कराची अची वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। इहा हिकु ॾाढी सुठी ख़बर आहे। बट जी ही जेको सीज़न आहे उहो हिन वक़्तु बि तव्हांखे अलविदा न चई रहियो आहे, ही सीज़न अञा बि मौजूदु आहे। ॻाल्हि करे था वठूं कराची जी। 30 सेप्टेम्बर ताईं हल्की फुल्की बारिश जो जेको मुज़ाहिरो आहे उहो रहंदो। हींअर ताईं जी जेका रिपोर्ट आहे उहा इहा ई आहे त हल्की फुल्की बारिश जो सिलसिलो रहंदो, जेको अॼु खां स्टार्ट थी चुको आहे। आई एम श्योर त जेके माण्हू सुबुह घरां निकिता हूंदा उन्हनि उहो वेदर जेको आहे उहो विटनेस बि कयो हूंदो, जंहिंजी प्रिडिक्शन जेका आहे उहा पहिरीं खां थी चुकी आहे। सो 15 ॾींहं ही मॉनसून जो जेको 11th स्पेल आहे, 15 ॾींहं इहो कराची ते ईअं ई लाइट टू मॉडरेट जेको आहे उहो असरअंदाज़ रहंदो। एज़ सच को ख़तरे जी ख़बर न पई अचे, बट लाइट जेको रेन आहे उहा बि थींदी। ऐं उन सां गॾोगॾु जी हिकु ॿी शइ त जीअं असां पहिरीं ॾिठो आहे, ॿियनि इलाइक़नि में बि ॾिठो आहे त किथे का प्रिडिक्शन न हुई, पर अचानक जेके आहिनि उहे घणियूं बारिशूं थियूं। सो थी सघे थो त अचानक जी तरफ़ वञूं, पर दुआ इहा ई आहे त जेका प्रिडिक्शन आहे उहा ई रहे। ऐं 30 सेप्टेम्बर ताईं ऐं होपफुली हिन मॉनसून जो आख़िरी स्पेल हूंदो जेको 30 सेप्टेम्बर ताईं ख़तमु थींदो। ऐं 30 सेप्टेम्बर ताईं असांखे ईअं ई बरसाति जा जेके हल्का फुल्का जेके स्पेल आहिनि, हल्का फुल्का जेके एपिसोड्स आहिनि उहे नज़र ईंदा। इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु हिते सिर्फ़ु कराची जी ॻाल्हि कयां पई, बल्कि ओवरऑल जॾहिं पाकिस्तान जी मां ॻाल्हि कयां थी त मूंखे नज़र अचे थो पंजाब साइड ख़तरा अञा बि वाक़ई आहिनि। पंजाब साइड जेको ही मॉनसून जो 11th स्पेल आहे, ही अगेन हैवी बारिशूं खणी अची रहियो आहे। ही अगेन उहे बारिशूं खणी अची रहियो आहे जेके तबाहकुन बि ख़ुदा न ख़ास्ता साबित थी सघनि थियूं। सो जी इहे 2-3 शयूं आहिनि जेके उन पासे जे लाइ हिन वक़्तु बि ख़तरे खां ख़ाली न आहिनि। सो जेके माण्हू जेके व्यूअर्स असांखे उतां खां जॉइन कनि था या तव्हां जेका रिश्तेदार उते रहनि था त उन्हनि खे ज़रूरु वॉर्न कयो, बिकॉज़ जेके इहे प्रिडिक्शन्स आहिनि इहे केॾी महिल बि सच थी सघनि थियूं ऐं केॾी महिल बि वॾे नुक़सान जो बाइस थी सघनि थियूं। अच्छा, ही बारिश जी त ॻाल्हि थी वियूं। हाणे ही बारिश जा नुक़सानात, बारिश जा ग़म, बारिश जी ख़ुशियूं इहे त असांखे रहंदियूं। गॾोगॾु हिकु ॿी जेका ख़ुशी कुझु ॾींहं पहिरीं असांखे मिली त जी पाकिस्तान जेको आहे उहो ओमान खां मैच खटी वियो। केॾी ज़बरदस्त ख़ुशी, कहिड़ो सभु ख़ुशि हुआ, सभिनी जे चहिरे ते मुस्कुराहटूं हुयूं। ऐं असांखे इहा ख़बर हुई त जी अच्छा मैच हाणे ज़ाहिर एशिया कप जो मैच थी रहियो आहे, उन में पाकिस्तान खेॾी रहियो आहे, ऑपोज़िट जेको आहे ओमान जी खेॾी रहियो आहे, बट पाकिस्तान जीती वियो। ॾाढा असां ख़ुशि हुआसीं, ॾाढो ज़बरदस्त हिकु माहौल हो जेको हली रहियो हो। उन सां गॾोगॾु असांखे इहा बि ख़बर हुई त ओमान जेका आहे उहा एतिरी सुठी टीम न आहे, या सुठी आहे पर ओतिरी सुठी न आहे जेतिरी शायदि वर्ल्ड कप्स में हुजणु खपे। बट ही लक आहे ओमान जी टीम जो हिन वक़्तु वर्ल्ड कप में आहे। बट असां उन्हनि खे हारायो, हिकु ॾाढी ख़ुशीअ सां जेको आहे उहो असां सेलिब्रेट कयो त असां वटि हीउ जेको एशिया कप थी रहियो आहे उन जी शुरूआति असांजी इन तरीक़े सां थी। कल्ह छा थियो?
ऐं कल्ह उहो मैच जेको आई गेस जंहिंजो इंतज़ारु हर कंहिंखे हो एंड आफ्टर दैट मे एपिसोड जेको कुझु थियो मे में, उन खां पोइ त मूंखे लॻे थो न सिर्फ़ु इंडिया पाकिस्तान में बल्कि ओवरऑल ग्लोबली बि माण्हुनि शायदि हिन मैच जो वेट कयो पिए। मैच शुरू थियण खां पहिरीं ॻाल्हियूं कुझु इन तरीक़े जूं थी रहियूं जेके शुरू खां इहे ॻाल्हियूं अची रहियूं, मे खां ई इहे ॻाल्हियूं शुरू थी वियूं त जी बाइकॉट करणु खपे, न खेॾणु खपे भर पासे वारे मुल्क खां। हालांकि असांजे जेको कंट्री आहे उहो हमेशह इन शइ खे प्रमोट कंदो आहे त जेका स्पोर्ट्स आहे उहो पंहिंजी जॻह ते आहे, मिलिट्री पंहिंजी जॻह ते आहे, दुश्मनी पंहिंजी जॻह ते आहे, पर ही जेके रांदूं आहिनि या जेको हिकु एंटरटेनमेंट जो जेको हिसो आहे उनखे उन में मर्ज न कयो वञे। इहो हमेशह असांजी तरफ़ां इहो ई रहियो आहे, उनजो मुज़ाहिरो बि असां कयो आहे। बट भरपासे वारे कंट्री में छा थियो, उते बाइकॉट्स जा डिफरेंट नारा लॻाया विया, डिफरेंट जेके असांजा एंकर्स आहिनि उन्हनि डिफरेंट ॻाल्हियूं कयूं, पर उन खां पोइ बि ख़ैर उन खां पोइ इहो बि असांखे चयो वियो त जीअं असांजो जेके जॾहिं मैच हे कंदा त माण्हू ॾिसणु न ईंदा, बट उहो बि ज़ाहिर आहे हिननि जो वार ॾाढो बिल्कुलु ख़ाली वियो। पर उन खां पोइ असांजे प्लेयर्स छा कयो, मतिलबु ही उहो मैच आहे जंहिंजे लाइ माण्हू शायदि ख़्वाब में बि नथो सोचे सघे। ही एतिरो वर्स्ट मैच हो, ही लिटरली एतिरो बुरो मैच हो जंहिंजे लाइ को पाकिस्तानी शायदि पंहिंजे ख़्वाब में बि नथो। ठीकु आहे, वी नो त ही उहा टीम आहे जेका एशिया कप होल्डर आहे, वी नो त ही उहा टीम आहे जेका वर्ल्ड कप जी टॉप टीम्स में अचे थी, बिल्कुलु इहे ॻाल्हियूं हक़ीक़त आहिनि। पर छा असांजो रेपुटेशन हाणे ओमान या ॿियनि टीमुनि वांगुरु थियण वारी आहे? बिकॉज़ असां त खेॾियो ई न, असां त मतिलबु फ़ौरन ई मैच खणी ॾेई छॾियो त जी हे तव्हांजो ई मैच आहे ऐं तव्हांखे ई खटिणो आहे। छा थी वियो असांजे प्लेयर्स खे? देन द प्लैनिंग जेका असांखे नज़र आई, मतिलबु जेको बॉलर हो उहो असांखे छक्का हणंदे नज़र पिया आया, जेके बैटिंग कंदा हुआ उहे असांखे विकेट गिराईंदे नज़र पिया। ही छा थियो छा हो? कल्ह खिचड़ी कहिड़ी पकी, मूंखे एक्चुअली इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। असां ही प्रैक्टिस मैच पे कयो या एक्चुअली असां एशिया कप पे खेॾियो? इहो एक्चुअली न सिर्फ़ु मुंहिंजो सुवालु आहे, हींअर तमामु पाकिस्तानियुनि जो सुवालु आहे ऐं तमामु पाकिस्तानी इन शौक़ में आहिनि त ही मैच थियो कीअं आहे। प्रेशराइज़ हमेशह असांजी टीम रहंदी आहे भरपासे वारी जॾहिं, बिकॉज़ दे हैव अ वेरी स्ट्रॉन्ग टीम, हिन में को इनकार कोन्हे, हिन में को शक कोन्हे। बट एतिरो प्रेशर जो असांखे बिल्कुलु ई असां खेॾण खां स्टार्ट में ई पहिरीं त असां जेको टॉस खटी आहे उन खां पोइ जेको एक्सपर्ट्स जो चवणु आहे त शायदि असांखे बैटिंग न करणु खपे हुन फील्ड ते, पर असां बैटिंग कई अगेन, विच इज़ ठीकु आहे, उन टाइम ते उन माहौल में शायदि उहा सही हुजे। बट उन खां पोइ जेको आहे सो असां बैटिंग करण खां पोइ असां फ़ौरन ई हारणु शुरू करे छॾियोसीं। पोइ जॾहिं बॉलिंग ते असां आयासीं तॾहिं किसा कुझु अलॻि हुआ, त हीअ छा थियो? एंड देन द लास्ट थिंग जेका असांखे नज़र आई, विच इज़ ठीकु आहे, असांजे प्लेयर्स त जेको कयो सो कयो असांखे नज़र आयो। ऐं कॾहिं कॾहिं इहो सालनि में हिकु दफ़ा अहिड़ी का असांखे मैच असांखे नज़र बि अची वेंदो आहे जो असां मथे ते हथ रखी वेही रहंदा आहियूं त हीअ छा थी वियो आहे। हीअ असांजी उहा ई इंटरनेशनल टीम आहे जेका खटी ईंदी आहे, हीअ उहा ई इंटरनेशनल टीम आहे जेका ठीकु आहे को ट्रॉफी कोन खणी ईंदी आहे, बट एटलीस्ट उहे सेमीफाइनल्स में वेंदा आहिनि, फाइनल्स में वेंदा आहिनि, हीअ उहा ई टीम आहे। त कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ग़लतियूं असांजी टीम खां थी वेंदियूं आहिनि, दुआ आहे त अॻियां अहिड़ी ग़लती न थिए। बट आख़िर में जेका भरपासे वारी जेका टीम हुई उन जी तरफ़ां बि मुज़ाहिरो कुझु ख़ुशाइन न कयो वियो ऐं शायदि हू पंहिंजी तरबियत या पंहिंजो उहो बुक्स जेको मे में कोन उहे कढी सघिया, उहो शायदि उन ग्राउंड ते उन्हनि कढियो जेको हथु न कढण वारो हिन वक़्तु तमामु न्यूज़ ते हिकु वाक़ियो आहे जेको हली रहियो आहे। थी सघे थो शायदि छो त असां सां हो असांजी मिलिट्री सां न थिया विढ़ी सघनि, त उन्हनि जो शायदि एक्सप्रेशन इहो ई हो ॾेखारण जो। ख़ैर जी, इहे किस्सा ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं। अॻियां कुझु ॿिया मैचिस आहिनि, बिकॉज़ एशिया कप जेको आहे उहो हली रहियो आहे, सो या कुझु ॿिया मैचिस आहिनि, पाकिस्तान खे बि कुझु ॿिया मैचिस खेॾणा आहिनि जंहिंजे बारे में इनशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन ॻाल्हाईंदा बि रहंदासीं। प्लस तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अगेन मिड ऑफ सेप्टेंबर अची रहियो आहे ऐं मिड ऑफ सेप्टेंबर जॾहिं बि ईंदो आहे त असांखे इहा ख़बर आहे त पेट्रोल जे जेके प्राइज़ आहिनि उहे फ्लैक्चुएट कंदियूं आहिनि। सो हिन वक़्त ताईं जो न्यूज़िस कुझु ईअं अचनि पियूं त पेट्रोल जो प्राइज़िस थी सघे थो त चङो ख़ासो मथे वञनि। हालांकि हिन हालात में शायदि चङो ख़ासो हेठि अचणु खपे हा, बट न्यूज़ हिन वक़्तु इहे अचनि पियूं त चङो ख़ासो थी सघे थो त पेट्रोल जी प्राइज़ मथे वञनि। PM साहब जो अञा ताईं उन ते को ऑफिशियल स्टेटमेंट कोन आयो आहे, ऑफिशियल अप्रूवल कोन आयो आहे, बट हिन वक़्तु ताईं जी न्यूज़ ईअं ई आहिनि त 15 जी राति को बि झटको असांखे मिली सघे थो, सो असांखे प्रिपेयर रहणो आहे।
प्लस पीएम साहब की तरफा एक ॾाढी प्यारी ॻाल्हि कई वई आहे जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां थी त उहे इलाइक़ा जेके सैलाब मुतासिर इलाइक़ा आहिनि, उहे इलाइक़ा जेके फ्लड इफेक्टेड इलाइक़ा आहिनि, उन्हनि जा जेके अगस्त जा इलेक्ट्रिसिटी बिल आहिनि उहे फेडरल गवर्नमेंट पंहिंजे जेका उन्हनि जो बजट आहे उन मां पे कंदी। ही अगेन हिकु सुठो हिकु स्टेप आहे जेको खयों वियो आहे पीएम साहब जी तरफ़ां। ऐं अहिड़ा स्टेप्स खणी ही असां पंहिंजे जेका असांजा ज़ाहिर उहे तमामु माण्हू जेके हींअर फ्लड इफेक्टेड एरियाज़ में आहिनि उहे बि ज़ाहिर असांजा ई माण्हू आहिनि, त उन्हनि खे कुझु अगरि रिलीफ मिले थो त अगेन असांजे लाइ ई सुठो थिए थो। अहिड़ा अगरि ॿिया बि कुझु रिलीफ जा जेके पैकेजिस आहिनि उहे असांखे मिली वञनि हिन वक़्तु स्पेसिफिकली, ठीकु आहे, ॿियनि खे न, उन्हनि एरियाज़ में जेके हम्बल एरियाज़ आहिनि, हम्बल बैकग्राउंड खां जेके माण्हू तागल रखनि था, उन्हनि जे लाइ अगरि इहे थी वञे त ॾाढो बहितरु थींदो। अॻियां वधंदे ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ॾाढा ज़बरदस्त प्रोजेक्ट्स तव्हां सभिनी लाइ खणी आयो आहे। ॻाल्हि कयूं था DHA फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन जी, जंहिंमें मौजूदु आहे क्री गोल्ड सेंटर जेको तव्हांखे लग्जरी अपार्टमेंट ऑफर करे रहियो आहे। 3, 4, 5 कमरनि जा लग्जरी अपार्टमेंट तव्हांखे मिली रहिया आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे डाउन पेमेंट ॾियणी आहे 20 लख रुपया मंथली, 1 लख रुपयो पे करिणो आहे। ऐं क्री गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो लग्जरी अपार्टमेंट हासिल करे सघो था। क्री गोल्ड सेंटर में तव्हांखे शॉप बि मिली सघे थो। तव्हांखे इनिशियली पे करणा आहिनि 3.5 लख रुपया मंथली, 25,000 रुपया पे करे क्री गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु अॻियां वधंदे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ॾेई रहियो आहे तव्हांखे कम्यूनिटी स्टाइल रेजिडेंसी प्रीमियम ब्लॉक जी शक्ल में। जी हाँ, GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खणी अची रहियो आहे प्रीमियम ब्लॉक, जंहिंमें मौजूदु आहिनि घर ऐं प्लॉट। जेकॾहिं तव्हां उहे घर या उहे प्लॉट हासिल करणु चाहियो था त तव्हांखे मंथली 20,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां पंहिंजे घर जा या पोइ पंहिंजे प्लॉट जा मालिक थी सघो था प्रीमियम ब्लॉक में, हिकु कम्यूनिटी स्टाइल रेजिडेंसी में। इन सां गॾोगॾु जी मलीर कैंट जहिड़ो ज़बरदस्त इलाइक़ो उन जे क़रीब खोखरापार मेन रोड ते अची रहियो आहे MTR 1 चेज़ मॉल। MTR 1 चेज़ मॉल में मिली रहियूं आहिनि तव्हांखे शॉप्स। फ्यूचर में सरमायाकारी करण जो हिकु ज़बरदस्त मौक़ो तव्हांखे ॾेई रहियो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। MTR 1 चेज़ मॉल में अगरि तव्हां शॉप हासिल करणु चाहियो था, इनिशियली 2 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली 5,500 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां MTR 1 चेज़ मॉल में पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे नॉर्थ सिटी सेंटर। नॉर्थ सिटी सेंटर में तव्हांखे मिली रहिया आहिनि सेमी फर्निश्ड अपार्टमेंट, जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली 3 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली तव्हांखे ॾियणा आहिनि 15,000 रुपया ऐं तव्हां नॉर्थ सिटी सेंटर में पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट बुक कराए सघो था। नॉर्थ सिटी सेंटर में मौजूदु आहिनि शॉप्स बि। इनिशियली तव्हांखे ॾियणा आहिनि 2 लख रुपया, मंथली 5,000 रुपया पे करे नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था। तमामु जेके प्रोजेक्ट्स आहिनि GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि। तमामु जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जो पेमेंट स्केड्यूल जेको आहे उहो फ्लेक्सिबल आहे। तमामु जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे 5 सालनि जी आसान किस्तुनि में ठही रहिया आहिनि। तॾहिं वञो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जी तरफ़, पंहिंजो घर, पंहिंजो प्लॉट, पंहिंजो अपार्टमेंट या पोइ पंहिंजी शॉप बुक करायो। शोभी भाई असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सलाम सिंध। सलाम सिंध। कहाँ पिछला पूरा हफ्ता शोभे आपसे मुलाकात ही नहीं हुई। मेरा असल में एक तो इंस्ट्रूमेंट ये कीबोर्ड ख़राब हो गया था। हाँ, तो मैं तो पहले यही था कि ये बनेगा भी या नहीं बनेगा या नया लेना पड़ेगा। ओहो अल्लाह खैर करे। शुक्र है कि ये बन गया। और दूसरा बारिशों का सिलसिला, आपको पता है आते आते रास्ते में बहुत सारी रुकावटें, क्योंकि माशाल्लाह से हमारे जो रोड्स हैं और जो हमारे सेवरेज का निज़ाम है वो इतना ज़बरदस्त है। बड़ी तकलीफ हुई है हमें वाकई में। अच्छा, मैं कह रहा था हमें कोई दुश्वारी नहीं हुई। हमें कोई दुश्वारी नहीं हुई। नहीं, हमने भी जो है इस टाइम पे मुझे लगता है पिछले हफ्ते हमने ही बड़ी छुट्टियाँ कर ली हैं। हाँ जी, ये है। और कुछ ये है कि अच्छा है, हमें ऑफिशियल भी एक मुझे 2 लीव्स इसलिए मिली कि आपका इंस्ट्रूमेंट ख़राब है तो आप उसे ठीक कर लें, रिपेयर करा लें। तो ये बहुत थैंक यू पूरी टीम का, हमारे डायरेक्टर का, हमारे PM का, ऑफिस का, कि उन्होंने मुझे ये रिलीफ दिया कि ये आप काम कर लें, वरना ऐसा कोई करता नहीं है। हाँ, चलें भी, आप इंस्ट्रूमेंट सही हो चुका है और जो है शोभी भाई वापस मार्केट में आ चुके हैं, तो कुछ शामिल करें शोभी भाई, क्या शामिल हो रहा है? हाँ, ये बड़ा ज़बरदस्त कलाम है आबिदा परवीन जी का। और उनके कलाम के लिए मैं सिर्फ यही कह सकता हूँ, सबसे जो भी मेरे व्यूवर्स दिख रहे हैं, मैं कोशिश कर सकता हूँ उनके कलाम की, तो मैं ज़रूर सुनाता हूँ। बिस्मिल्लाह।
इमाम है, अली सचदा इमाम है, अली कुल्ले ईमान, अली मौला। हर सू अली अली है, हर जा अली अली है, हर सू अली अली है। हर सू अली अली है, हर जा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली है, तेरा अली अली है, तेरा अली अली है, मेरा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली। अली फातिहाए खैबर, ईमान कुल अली है, अली फातिहाए खैबर, ईमान कुल अली है, गर शहर है मोहम्मद और दर अली है, तेरा अली अली है, तेरा अली अली है, मेरा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली। अली दो जहां के मौला, अली हक के राज़दां हैं, अली दो जहां के मौला, अली हक के राज़दां, अली शहनशाह के आलम, अली बोलता कुरान, तेरा अली अली है, तेरा अली अली है, मेरा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली 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 मौला। मन कुंतो मौला फहाज़ा अलीउल मौला, अली अली
अली अली है हर सू, अली अली है। बहुत खूब माशाल्लाह माशाल्लाह। जल्दी सां ब्रेक जो वक्त है नाज़रीन, वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, असांखे सिस्टम ख़बर न आहे छो असांजो सही कोन थींदो आहे। अचण जी त असांखे जल्दी हूंदी आहे पर कंहिं तरीक़े सां अचणु खपे, इहो केरु कोन सोचींदो आहे। अॻियां वधंदे महिमान असां सां गॾु आहिनि ऐं हिन वक़्तु असां गॾु जेका पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे माशाल्लाह हिकु वॾो अरसो पाण खे एजुकेशन सां थियो अथनि। पाण हिकु टीचर आहिनि असां गॾु शमीम लॉरेंस साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? जी तबियत ठीक है? जिंदगी की है शमीम साहिबा? मुझे सिंधी नहीं आती। ये तो सबको समझ जिंदगी। अच्छा हाँ, मैं वैसे कह रही हूँ कि मुझे सिंधी नहीं आती। हाँ, अच्छा, बचपन में कभी कोई एक लाइन पढ़ी थी सिंधी की? कभी पढ़ी थी? कौन सी पढ़ी थी? लाइन नहीं पढ़ी लेकिन वो कोई अल्फाज ऐसा जो याद रहे? हाँ। बच्चों को पढ़ाया हो कभी? कोई पढ़ाते सिंधी नहीं पढ़ाया। चले आपको इस इम्तिहान से बाहर निकालते हैं, आपको इस मुश्किल में नहीं डालते। ये आपको पता चले बच्चे जो होते हैं वो हर एग्जाम में उनकी हालत यही होती है जो अभी थोड़ी देर पहले आपकी थी। मैं ये पूछना चाह रही थी जिंदगी कैसी गुजर रही है शमीम साहब आपकी? अल्लाह का शुक्र है, ज़िंदगी बहुत अच्छी गुजर रही है माशाल्लाह माशाल्लाह। और बहुत अच्छी गुजरी है क्योंकि मैं बेसिकली एक टीचर हूँ और टीचर का रुतबा माँ बाप के बराबर है। बेशक तो बेशक। मेरे बच्चे जो मेरे स्टूडेंट हैं और स्टूडेंट थे उनके साथ मैंने बहुत अच्छी और बड़ी पुरसकून और खुशगवार ज़िंदगी गुजारी है। माशाल्लाह इसके लिए मैं अल्लाह ताला की नहायत शुक्रगुजार हूँ। माशाल्लाह माशाल्लाह। और इंशाल्लाह इस ज़िंदगी के हवाले से ज़रूर जानेंगे भी क्या कुछ हुआ, क्या कुछ नहीं हुआ, कैसे स्टार्ट किया। क्योंकि एक टीचर बनना मुझे लगता है कि सिर्फ एक टीचर सिर्फ टीचिंग नहीं कर रहा होता, वो मुआशरा बना रहा होता है। तो इसके हवाले से इंशाल्लाह ज़रूर वक्तन फ़वक्तन बात होगी। अगला वधे असां गॾु हिकिड़ी ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा है जनाब डिफरेंट एक्टिविटीज़ में माशाल्लाह सां मशगूल रहंदा आहिनि। एक सोशल एक्टिविस्ट भी आहिनि, मोटिवेशनल स्पीकर भी आहिनि। मोहम्मद यासिर साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आहियां। ठीक ठाक हो? बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे यासिर साहब? अल्हम्दुलिल्लाह फ़िलहाल तो पानी ने खड्डे में गुज़री हुई है। या वाकई या मूंखे लॻे थो बारिश त हिकु ॾींहुं थींदी आहे पर उन खां पोइ घटि में घटि 30 ॾींहं इहे खॾा ईअं ॾिसणा हूंदा आहिनि। एटलीस्ट हाँ। एटलीस्ट पर या मां जिथे बुराई थींदी आहे, जिथे तनक़ीद थींदी आहे, जेका ॾाढी ज़रूरी भी आहे बिकॉज़ CM साहब पाण चवंदा आहिनि निशानदेही कयो त मां असां वञी सही करायूं। त इहा बुराई करण बि ॾाढो ज़रूरी आहे। पर हिकिड़ी शइ जेका सुठी थी आहे एटलीस्ट मुंहिंजे घर जे अॼु मां जॾहिं घरां निकिती हुयमि त नेशनल स्टेडियम जो जेको रोड आहे उहो क़रीब क़रीब सॼो तबाह थी वियो बारिशुनि में। बट अॼु जीअं मां निकितमि त मूंखे लॻो त यार शइ सुठी थी वई आहे। ॾाढो पैचिस जेके असांजा लॻाइण जो तरीक़ा आहिनि ॾाढा पैचिस लॻी विया। पर जीअं ई मां कारसास ताईं पहुतमि त मुंहिंजो ख़्यालु मुख़्तलिफ़ थी वियो। मैं अञा बहितरी कोन आई आहे, अञा बहितरी अचणु ज़रूरी आहे। पर एटलीस्ट नेशनल स्टेडियम जे अतराफ़ में जेके आहिनि उहे पैचिस लॻी विया आहिनि। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी आहे जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहे जनाब ॾाढा ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां हिननि खे ज़रूरु परफॉर्म कंदे ॾिठो हूंदो। अॼु असांजे प्लेटफॉर्म ते इंशाअल्लाह परफॉर्म करण वारा आहिनि ऐं पंहिंजो सुरनि जो जादू जेको आहे उहे सजाइण वारा आहिनि। मास्टर लियाकत अली साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं अल्लाह जा एहसान है। तबियत ठीक है? सब खैर लोग। ज़िंदगी कीअं आहे लियाकत साहब? शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो को वक्त गुज़रे तो शुक्र अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह। अॼुकल्ह वक्त किथे गुज़री रहियो आहे? बस फ़िलहाल ॻोठ हुयासीं, वरी ॻोठ में भी हाणे पाणी सैलाब उफ़ अल्लाह। उन करे तो वरी कहिड़े ॻोठ खां लियाकत साहब तालुक़ आहे तव्हांजो? उस्ता मोहम्मद। अच्छा ठीकु आहे। केतिरो पाणी उन तरफ़ आयो आहे? पाणी त आयो पुॻो कोन्हे अञा पर अचण वारो आहे। इन जे करे तो अवाम परेशान आहे। बसि अल्लाह ख़ैर करे पंहिंजे महबूब जे सदके करम करे। आमीन सुम आमीन। बट हींअर ताईं जेके गवर्नमेंट जा इक़दामात आहिनि या गवर्नमेंट जे जेके सेइंग्स आहिनि उहे इहे ई आहिनि त असां जेको आहे उहो तयारु आहियूं ऐं असां अहिड़ो को नाख़ुशगवार वाक़ियो इंशाअल्लाह कोन पेश ईंदो। त दुआ इहा ई आहे त जंहिं तरीक़े सां दावा कया वञनि पिया उन ई तरीक़े सां ई सिस्टम जेको आहे उहो सही रहे इंशाअल्लाह। अल्लाह साईं ख़ैर करे। न सिर्फ़ु तव्हांजो ॻोठु तमामु असांजे मुल्क खे अल्लाह साईं जेको आहे उहो पंहिंजी पनाह में रखे। जिथे जिथे पाणी अची वियो आहे उतां बि ख़ैर आफ़ियत सां जल्दी सां सिस्टम सॼो सही थी वञे। जिथे जिथे अचण जी प्रिडिक्शन आहे उते भी बेहतरी जा के इक़दामात हुजनि, बेहतरी जा के अमल हुजनि जेके असांखे नज़र अचनि। अच्छा शमीन साहिबा तव्हां सां स्टार्ट कयूं था। पहले तो मुझे ये बताएं कि ये माशाल्लाह इतना तजुर्बा
और अब तो मुझे लगता है कि ज़ाहिर है आप जब जितने भी टीचर्स होते हैं, मैं अक्सर उनसे ये ज़रूर पूछती हूँ और ये सवाल मुझे लगता है शुरुआत ही यहीं से करनी चाहिए कि जब आपका स्टूडेंट आपके सामने किसी अच्छी पोस्ट पे आपके सामने आता है और अब बाकी जो लोग हैं वो उनको सलाम कर रहे होते हैं लेकिन वो आपको सलाम करने आ रहा होता है, कैसा महसूस होता है? आप यकीन माने बहुत अच्छा लगता है। और जैसा कि मैंने पहले बताया कि टीचर एक माँ है, तो जैसे हमारे बच्चे कामयाब होते हैं ना, बिल्कुल वैसे ही दिल खुशी से बाग बाग हो जाता है। और जब वो बच्चा जिसे सारी दुनिया सराहती है वो आके हमारी इज़्ज़त करते हैं और हमें सराहते हैं तो हमें बहुत अच्छा लगता है। ऐसे लगता है कि वो मेहनत, वो बीज जो हमने बोया था, जो तनावर दरख्त बन चुका है, और यूँ समझ लें कि जिसको हम देखते हैं खुश होते हैं या उसकी छाँव में बैठते हैं तो हमें इतना सुकून मिलता है। माशाल्लाह 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 माशाल्लाह। कितना अरसा हो गया टीचिंग के साथ? जी माशाल्लाह से 25 साल हो गए मुझे। 25 साल माशाल्लाह। अब तो मुझे लगता है अब तो जिनको आपने शुरुआती दौर में पढ़ाया होगा अब उनके बच्चे पढ़ते होंगे आपके पास। ऐसा ही होता है। अब तो आप जनरेशन को पढ़ाना आपने शुरू कर दिया होगा। खुद कहाँ पढ़ा, कैसे पढ़ा और कैसे सोचा कि टीचिंग के साथ ज़िंदगी गुजारनी है? मैं मतलब पैदा लांडी हुई थी। लांडी में मेरे माँ बाप जिन्होंने मुझे पढ़ाया। और आपको एक बात बताऊं कि मेरे मामा पापा अनपढ़ थे, लेकिन उनकी दिली ख्वाहिश थी कि उनके बच्चे तालीम से रोशनास हों। वाह वाह। और जितनी मेहनत और लगन से उन्होंने हमें पढ़ाया, आप यकीन माने आज वो इस दुनिया में नहीं, लेकिन तब भी मैं इस प्रोग्राम के हवाला से उनको सैल्यूट करती हूँ। वाह वाह। कि अगर वो ना होते तो हम ना होते। बेशक ऐसे, बेशक ऐसे। और उन्हीं की तरबियत जो हमारे अंदर है और जिस तरह मैं बच्चों को पढ़ा रही हूँ और बच्चों के पेरेंट्स बहुत खुश हैं और बच्चे भी, आप यकीन माने ये सारी तरबियत, ये सारी नसीहत माँ बाप की दी हुई है। बेशक ऐसे ही है, बेशक ऐसे ही है। और बड़ी ख़ूबसूरत अल्फाजों में आप माशाल्लाह से बयान कर रही थी। और वाकई में ऐसा है, ये जो हमारे पास एक तबका है जिसका शायद जहन यही है और काफ़ी जगहों पे उनके लिए फ़ायदेमंद भी होता है। जी मोहम्मद आसिफ जी सियासतदान है तो जो पुट धी सियासतदानी थींदो नस्लनि खां सां ॾिसूं पिया, बट इन जो अगर ॿियो तरफ़ अगर ॾिठो वञे त हारी आहे तो उनजो पुटु हारी थींदो, को चौकीदार आहे तो उनजो पुटु या धी वो उन अहिड़ी तबके जी। बट ही जेका सोच आहे इहा असांजे मुआशरे में केतिरे हद ताईं आहे, केतिरे हद ताईं अवेयरनेस आहे? बिकॉज़ असांखे त इहो मतिलबु असां अगरि पंहिंजे जनरेशन्स खां ॾिसंदा आहियूं त असांखे त इहो ॿुधायो वेंदो आहे त जनरेशन्स हाणे अवेयर थियनि पियो, पर ही तो वो टाइम है जंहिं टाइम में असां सोचे भी नथा सघूं त उन टाइम ते भी माण्हुनि जा ख़्यालात अहिड़ा हूंदा। तव्हां इन नज़रिए खे, तव्हांजो नज़रियो छा आहे इन बाबति? असल में हर दौर में इनलाइटेंड ने इंटेलेक्चुअल माण्हू तो हुन था। हिन दौर में जो बदे से इम्पोर्टेंट चेंज आई वो आई सोशल मीडिया के थ्रू, लेकिन हाणे चीज़ूं कॉम्पैक्ट थी वियूं आहिनि। हिन वजह से चीज़ूं बहुत वधारे प्रोमोट भी थींदियूं थियूं, नज़र भी अचनि थियूं। ये बदे चीज़ूं पहले भी एग्जिस्ट कर रही हुयूं। अगर पाकिस्तान के इनिशियल 50s या 60s या 70s तक भी नार जे तो वी वर अ वेरी फास्ट डेवलपिंग नेशन। तो ही इंटेलेक्चुअलिज्म अगर पंहिंजे मुल्क में ना आत तो पाण डेफिनेटली हुन वक्त तरक्की तेज़ी से ना करे रही है। तो ही चीज़ तो वी, लेकिन हाणे सोशल मीडिया से चीज़ूं वधारे उजागर थीन थियूं। हाणे लेट सपोज अगर टीचर्स के हवाले से ॻाल्हि थी रही है, जापान में जो टीचर्स आहिनि वो बदे से प्रिविलेज क्लास है। उन्हीं के एयरपोर्ट में कोई लाइन में नहीं लगनू उन्हों, उन्हीं की रेलवे में कोई लाइन में नहीं लगनू उन्हों, एंड दे गेट द बेस्ट सैलरीज। अनफॉर्चुनेटली पंहिंजे एॾा टीचर्स जे साथ भी हाणे मतलब बहु इम्तियाजी सलूक आऊँ पर्सनली आऊँ समझा तो कि जो उन्हीं जो हक़ है जो वो जो मतलब सोसाइटी में जो रिस्पेक्ट डिज़र्व करन था, पाँ एज एन इंडिविजुअल तो बेशक ॾियूं था, लेकिन सिर्फ रिस्पेक्ट से चीज़ों या ज़िंदगी या मामलात या घर ना है हलना। हाँ, बिल्कुल बिल्कुल। तो डेफिनेटली उन्हीं के हुन लेवल जो एटलीस्ट जो है ना चीज़ों मिलनियूं खपन, फैसिलिटीज़ मिलनियूं खपन, वो रिस्पेक्ट मिलनी खपे ओवरऑल पॉइंट ऑफ व्यू से, ताकि जो कमिंग जनरेशन है ना उनके अंदर ही जो प्रोफेशन है उनकी रिस्पेक्ट ने उनकी डिग्निटी में मज़ीद इजाफो थी है। मज़ीद इजाफो थी, बिल्कुल यही आहे। अच्छा, ही जेको असां वटि हिकु लाइसेंसिंग जो भी हिकु प्रोसीजर आहे जेको आई गेस ऑलमोस्ट जेको आहे एप्लीकेबल थी वियो आहे, आहिस्ता आहिस्ता तमामु सेक्टर्स में अचे पियो, त असांजा टीचर्स जेके आहिनि उहे बि तॾहिं ई अपॉइंट थींदा जॾहिं उन्हनि वटि लाइसेंस हूंदो। इन शइ खे तव्हांखे लॻे थो तव्हांखे माण्हुनि जे लाइ वधीक मुश्किलातूं क्रिएट पियो करे इहो लाइसेंस?
बिकॉज आई गेस 6 years जो आई गेस को एक्सपीरियंस खपे उन लाइसेंस के हासिल करण जे लाइ। ना अगर इन जे बारे में कोई पॉलिसी बनी रही है या इन जे हवाले से कोई उनमें फ्रूटफुल चीज़ों आइन या पाँच से पहले ना असल में पाँच तो दुनिया में बहुत वासे ही हूँ तो अगर हेड़ी कोई चीज़ दुनिया में पहले इम्प्लीमेंट थी है जिन जो कोई फ़ायदो एक्चुअल में दुनिया के थी हुआ है तो उनके इम्प्लीमेंट करने में कोई हर्ज ना है। बट द पॉइंट इज़ कि हकड़ी चीज़ के इम्प्लीमेंट करूँ नहीं बी के इम्प्लीमेंट ना करनो। लेट सपोज हाँ रिस्ट्रिक्शंस हुआ रही लगा रही है जो फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ वाली हैं फॉर द टीचर्स बट जो सैलरी है वो थर्ड वर्ल्ड कंट्री वाली है तो दिस शुड नॉट बी डन। अगर आए कोई हेड़ो सिस्टम बनाए रही हो जिनमें 6 years या 7 years या 8 years कोई टीचर के हुन लेवल ते अचन लाइ लगन था बट जॾहिं हू इंसान हुन लेवल ते पुगी वञे थो तो पची एटलीस्ट उनकी इनकम या उनकी सैलरी भी हेतरी हैंडसम होनी खपे कि हू सुकून से ज़िंदगी गुजारी सके ना कि हू वाइट कॉलर लिए सके ज़िंदगी ना तो ही ना होनो खपे। तो वो बोथ साइड्स ऑफ द पिक्चर्स के नारो ज़रूरी है। सिर्फ हकड़ी चीज़ क्रिएट करी गिनो जाने मतलब लेट सपोज कड़े अक्सर चोन में अचे तो कि पाकिस्तान इज़ अ वेरी चीप कंट्री आई 12 विनो बहुत महंगो है दैट इज़ फाइन बट उनका इनकम्स भी उन हिसाब से ही ना नॉट जस्ट कंपेयर द एक्सपेंसेस ऑल्सो कंपेयर द इनकम रेशियो एज वेल ना। हाँ मतलब चोन था कि भाई यूके में जो है वो हकड़ो से हकड़े पाउंड जो है विच में 1350 रुपये जो है फाइन बट उनका सैलरीज भी तो उन हिसाब से ही ना तो दिस इज द थिंग। तो आप ये समझा तो जो भी पॉलिसी बने तो उनमें इन तरह से बने कि पची ओवरऑल इन द लॉन्ग रन जो है ना उन जो इम्पैक्ट उन जो फ़ायदो टीचर्स के भी थे उन्हीं जी स्टेबिलिटी की भी थी है उन समाज के भी थी ओवरऑल जकरी जो नेशन के थी। बिल्कुल बिल्कुल यही है जेकॾहिं बिकॉज ज़ाहिर का भी शे अचण जे लाइ हिकु जेको असांजो ट्रैक हो वो एक डिफरेंट ट्रैक हो उन ते का भी शे इम्प्लीमेंट करण जे लाइ एॾो आसान ना है 100% उनके हिकदम सां करणु ज़ाहिर आहे माण्हुनि जे लाइ मुश्किलातूं ईंदियूं त उन में तव्हां वारी ॻाल्हि वांगुरु त इन तरीक़े जूं चेंजिस हुजणु खपनि जिथे असां इहो साइड सोचूं पिया त उन में इहे चेंजिस भी हुजणु खपनि त ताकी माण्हू जेके आहिनि उहे उन तकलीफ़ खां न गुज़रनि जंहिं तकलीफ़ जूं ॻाल्हियूं हिन वक़्तु मार्केट में थी रहियूं आहिनि। लेकिन साहब तव्हांजी तरफ़ ईंदासीं थोरो सो तव्हां खां बि ॼाणणु चाहींदमि माशाल्लाह सां हिकु अरसे खां माशाल्लाह तव्हां ॻाए रहिया आहियो पहिरीं त मूंखे ॿुधायो आवाज़ ख़ूबसूरत करण लाइ छा करिणो पवंदो आहे महिनत कहिड़ी छा छा करिणो पवंदो आहे रिहर्सल करणी पवंदी आहे रियाज़ करिणो पवंदो आहे घणी देरि रियाज़ कंदा आहियो तव्हां रियाज़ बसि जेतिरो गलो बर्दाश्त करे एतिरो रियाज़ ज़रूरी आहे ऐं नॉर्मल रियाज़ कजे अधु कलाकु हिकिड़ो रियाज़ कजे। उहो असां वॾनि रागिनि खां ॿुधियो त असुर जे टाइम ते तव्हांखे उथणो आहे ऐं कलाकु रियाज़ करिणो आहे गरम पाणी पीअणो आहे फलां शइ नाहे खाइणी फलां शइ नाहे खाइणी छा तव्हांजी बि ज़िंदगी ईअं ई गुज़रंदी आहे? जी उहो उस्तादनि जो बिल्कुलु दुरुस्त आहे चवणु ऐं ॿियो गले में इन्फेक्शन हुजे या कुझु हुजे अहिड़ी शयूं त पोइ उनजे करे इहे शयूं करणियूं पवंदियूं आहिनि। जेकॾहिं गलो हिकिड़ो तयारु आहे उन में थोरी महिनत जी ज़रूरत आहे त पोइ कुझु भी खाए पी सघूं था को मसलो कोन्हे थधा पाणी भी पी मां अक्सर इन्हनि लफ़्ज़नि के रिपीट कंदी आहियां ऐं बिकॉज ज़ाहिर असांजो सिंध जो एॾो वॾो नालो आहे तुफ़ैल संजराणी साहब मां उन्हनि खे जून जुलाई में नीम गरम पाणी पींदे ॾिठो त मां वाक़ई हैरान हुअसि ऐं असां अक्सर ॿुधी वेंदा आहियूं त फ़न क़ुर्बानी घुरंदो आहे उन्हनि खे ॾिसी एक्चुअली मूंखे उनजो एग्ज़ाम्पल नज़र आयो त वाक़ई में फ़न क़ुर्बानी घुरंदो आहे त जून जुलाई जे सीज़न में उहे गरम पाणी उन टाइम ते पीअनि पिया त वाक़ई में अगरि तव्हांखे गलो पंहिंजो सुधारणो आहे ऐं तव्हांखे लॻे थो त तव्हांजे गले खे इहे शइ हेल्प आउट कंदी आहे तव्हांखे उहे शयूं छॾणु इलाही ज़रूरी आहिनि। पर लियाकत साहब खे गॉड गिफ्टेड माशाल्लाह गलो मिलियल आहे कोई एज सच चेंजिंग न आहे कोई एहतियात न आहे बिरयानी कढ़ाई सभु खाईंदा आहिनि निहारी मथां कोल्ड ड्रिंक बि इहे अॻे उस्ताद कंदा हुआ अॼुकल्ह त कोई नथो करे अॼुकल्ह ॻाइण बि उहो न आहे अॼुकल्ह माण्हू ॿुधण वारा बि उहो कोन्हनि। हा अॼुकल्ह त मश्करा बि ॻाइनि था अॼुकल्ह हर शइ हली थी वञे पोइ हाणे कंहिंजे लाइ रख कजे कंहिंजे लाइ इहा महिनत कजनि सही महिनत जो कजे त अॻे महिनत कंदा हुआ उन जो रिज़ल्ट बि मिलंदो हो। सही सही बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही था चओ ऐं वाक़ई में मुआशिरे सां जीअं जीअं वक़्तु चेंज थी रहियो आहे मुआशिरो बि जेको आहे उहो तब्दील थी रहियो आहे छो न आवाज़ जो एतिरियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि आवाज़ शामिल बि कजे प्रोग्राम में छा शामिल करे रहिया आहियो? हीअ असांजो तमामु सुठो दोस्त आहे शाइर आहे सऊदी जो हिदायतुल्लाह लगारी उनजी शाइरी ॿुधायां पियो तव्हांखे। बिस्मिल्लाह। कसम खुदा जो मां सच चवां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल थी तोहफ़ो ही दिल थी तोहफ़ो
कसम ख़ुदा जो मां सच चवां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो कसम ख़ुदा जो मां सच चवां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो तोते वॾो आहे नाज़ जानी तोखे कंदुसि न नाराज़ जानी तोते वॾो आहे नाज़ जानी तोखे कंदुसि न नाराज़ जानी तोखे कंदुसि न नाराज़ जानी तो बिन उदास ॾाढो रहां थो है तो बिन उदास ॾाढो रहां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो समाए तोखे दिल में छॾियो समाए तोखे दिल में छॾियो दिल ते तुंहिंजो नक्श ठाहे छॾियो दिल ते तुंहिंजो नक्श ठाहे छॾियो ॾींहं सॼो मां तो लाइ सोचां थो ॾींहं सॼो मां तो लाइ सोचां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो हिदायतुल्ला जी कबूल कर दिल हाणे लेगारीअ सां तूं मिठा खिल हिदायतुल्ला जी कबूल कर दिल हाणे लेगारीअ सां तूं मिठा मिल हाणे लेगारीअ सां तूं मिठा खिल इन उम्मीदुनि ते मां जियां थो है नई उम्मीदुनि ते मां जियां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो कसम ख़ुदा जो मां सच चवां थो है कसम ख़ुदा जो मां सच चवां थो ही दिल मां पंहिंजी तोखे ॾियां थो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो ही दिल की तोहफ़ो ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। शुभे में डर गई, मुझे लगा पिछला हफ्ता वापस तो नहीं आ गया। कीबोर्ड एकदम से आपने जो नया फेस जो दिया, नया रंग जो दिया अपने गाने को, एकदम से मुझे ऐसा लगा कि ओहो कुछ हो तो नहीं क्या कीबोर्ड को। लेकिन बहुत खूब माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त तव्हां जो बि आवाज़ जे तरीक़े सां तव्हांजो अंदाज़े बयां इहो बि ॾाढो ज़बरदस्त हो माशाल्लाह। यासिर साहब तव्हां डायरी में अहिड़ो छा आहे खोलण ते मजबूर थी वियो तव्हां गाने वक़्तु?
होता दिलन जो गालियों पे थी और यासिर साहब डायरी में खबर नहीं जाए असल में when you are with the teacher so you should read the books of the copies so Books of the copies? मतलब this is a book of the copy ना मतलब when you are with the teacher so it's a vibe basically So you want to be in that vibe? no मतलब जो vibe जो असर है वो चाहिए मतलब when you are with achieve your वो असर you are trying to say I that basically love this diary so it gives what me is inside the diary I wanted to there know are that several things and you don't want to share those no things? we can share it So what was the thing that you were reading at that time? well I have written some quotes different quotes regarding about Maulana Rumi or Maulana Shams or different stories because I love stories. Was there something about heart or something? Because he said Dil and you started reading the diary. So I'm actually confused right now. No, What was it? No, it's not like that. Well, I was just thinking about the story, so I just got in the book and I got it exactly. We'll try to discover that story from Definitely, you, yes. inshallah. Definitely, yes. inshallah. बट जी वक्त आया वक्त ब्रेक जो तहाँ से मुलाकात के तहत नई कमर्शियल ब्रेक का वो है Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी वेलकम बैक अच्छा जी खोड़ सारी ॻाल्हि हूँ अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि अॻियां वधे शमीम साहिबा सां गॾु आहिनि ऐं शमीम साहिबा ही जेका असां ॻाल्हि ब्रेक ते करे रहियासीं मां चाहियां थी त उन खां अॼु मां ऑन एयर बि कयां हमारे डायरेक्टर माशाल्लाह बड़ी तारीफ़ कर रहे हैं आपकी वो कह रहे हैं आपका साइड पोस्ट जो है वो बराबर वाली कंट्री की एक एक्ट्रेस से मिल रहा है किसी ने कहा है पहले नहीं आपकी आंखें किसी से मिलती हैं आपके बाल किसी से मिलते हैं कभी नहीं कहा किसी ने नहीं बेटा कैसे दिलशास्ता लोग हैं हमारे पास क्यों नहीं कहा ये सिर्फ हमारे डायरेक्टर की आंखें जो देख सकती है इनकी आंखें चेक करानी पड़ेंगी हमें सही से और वैसे चश्मा तो लग चुका है उनको अब आगे नंबर बढ़ाना है क्या सोच रही हैं आप क्या 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 करना चाहिए आपकी मर्जी है हाँ चलो इसके बारे में हम बाद में बात करेंगे ज़रा काम की बातें कर लेते हैं ज़रा एजुकेशन के हवाले से कुछ चीज़ें जो है वो मैं चाहती हूँ कि मज़ीद आपके लफ्ज़ों में शेयर करें बिकॉज़ आप का जो एक्सपीरियंस है एक पूरी ज़िंदगी है 25 साल बहुत बड़ा टाइम होता है लोगों की ज़िंदगी जो है वो पूरी एक छोटी ज़िंदगी एक पूरे जवान ज़िंदगी में तब्दील हो जाती है इस टाइम में मुझे बताएं कि हम जब अपने एजुकेशन सिस्टम की बात करते हैं लोगों की हर किसी की अपना एक ओपिनियन है जाहिर है कोई भी चीज़ परफेक्ट तो नहीं कह सकते कि हमारे पास कोई चीज़ इंसान की अपनी कोताहियाँ भी होती हैं तो सिस्टम में मसले तो हैं आप हमारे एजुकेशन सिस्टम को कैसे देखती हैं बेटा मसले मसाइल तो वाकई हैं लेकिन मुझे एक बात बड़ी याद आ रही है अच्छी माँ अच्छे माशरे को तश्कील देती है अच्छी माँ अच्छी कौम को तश्कील देती है बेशक अच्छा टीचर अच्छे मुल्क को तश्कील देता है क्योंकि हमारे ये जो नन्हे मुन्ने बच्चे हैं ना ये हमारे मुल्क के पाकिस्तान के मेमार हैं इन्हें हमने निखारना बनाना और संवारना है और मैं समझती हूँ कि एक अच्छी टीचर बच्चे को निखारती बनाती और संवारती है अपनी तालीम और तरबियत से और मैं अपने बारे में अगर बात करूँ तो जब बच्चों के एग्ज़ाम्स होते थे तो क्लास में मैं उनको पढ़ाती थी लेकिन घर में जाके अल्लाह पाक से उनके लिए दुआ करती थी वाह वाह बहुत अल्लाह ताला उनके जहनों को वसी करे ताकि इल्म का ये बीज उनके जहनों में बड़े गहरी जड़ पकड़े और मेरे मुल्क के पाकिस्तान के ये बड़े बड़े नामवर ऑफिसर्स बने इंजीनियर बने डॉक्टर्स बने आर्मी में आए नेवी में आए एयरफोर्स में आए और अपने मुल्क का नाम बुलंद करें माशाल्लाह और कई ऐसे नाम आज होंगे भी इन तमाम फील्ड्स में माशाल्लाह से अच्छा आपने अच्छे टीचर की वजाहत की आपने अच्छे टीचर की बात की आपने अपना एक्सपीरियंस शेयर किया लेकिन ज़ाहिर है एक टीचर शायद एक स्कूल को तो बदल सकता है लेकिन मुल्क को बदलने के लिए बहुत सारे हाथ चाहिए जी तो क्या हमारे वो बहुत सारे हाथ हमारे वो बहुत सारे टीचर्स वो उस अच्छी कैटेगरी में आते जिसको आप अच्छा कहती हैं क्यों नहीं अब पांचों उंगलियां बराबर तो नहीं ऐसे ही है और ये है कि जब हम खुद अच्छे हैं तो हमारे अंदर एक ऐसी सोच होती है जो पॉजिटिव होती है मसलन मुझे यूँ लगता है कि सब अच्छे हैं और अगर किसी में थोड़ी सी कमी है तो भी मुझे लगता है कि वो वक्त ज़रूर आएगा वो कमी पूरी हो जाएगी इंशाल्लाह और बेसिकल मैं जो बुनियादी बात है वो ये है कि हमेशा जब भी अपनी क्लास का पीरियड एंड होने वाला होता था
तो आखिर के जो 2-4 मिनट्स होते थे उनमें मैं एक अच्छी बात ज़रूर बताती थी। मेरा एक स्टूडेंट मिला मुझे, कहने लगा टीचर आपका वो स्टाइल, आपके वो जुमले, आपकी वो चीज़ बाकी मुझे मेरी आंखों के सामने जब आप कहती थी कि सब कुछ बाद में है। पाकिस्तान के 4 सूबे हैं, 4 सूबों में रहने वाले हमारे सब अपने हैं, सब बाद में, सिंधी बाद में, पंजाबी बाद में, पश्तो, लेकिन सबसे पहले हम पाकिस्तानी हैं। तो वो कहते हैं मुझे मेरी आंखों के सामने यूँ ही लगता है हम पाकिस्तानी हैं। तो बेटा हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान के अंदर बेशक कुछ कमियां हैं, तो भी हमारी दुआ है अल्लाह पाक इन कमियों को दूर करे और हमें अच्छे टीचरों से नवाजे। अच्छे टीचर्स हैं भी और इन्हीं के ज़रिए से आप देखिए मुल्क पाकिस्तान दुनिया के नक्शे पर सबसे बुलंद उभरेगा इंशाअल्लाह। आमीन सुम आमीन। या जब इन ॻाल्हि खे मां अॻियां तव्हांजे लफ़्ज़नि में वधाइणु चाहियां थी त ही हुननि त ज़ाहिर आहे हिकु नंढी ॻाल्हि खे जीअं स्टूडेंट्स खे माण्हू सम्झाईंदो आहे, बट एक्चुअली क़ौमियत असां वटि मसइलो आहे। एक्चुअली क़ौमियत मसइलो आहे असां वटि? ना असल में इट्स ऑल अबाउट द मेंटालिटी ना बेसिकली। जो पाँ फीड करो था ना, जो चीज़ इंसान बोए तो वो चीज़ निकले थी ना। अनफॉर्चुनेटली व्हाट वी आर फीडिंग इज़ नेगेटिविटी। मतलब इट्स अ रियलिटी के पॉजिटिव चीज़ों पाँ कम बोई रही हूँ, तो ज़ाहिर है जो चीज़ पाँ बोई रही हूँ वो चीज़ रिटर्न बैक थी ना। जो फसल इंसान बोए तो जो बीज बोए तो हूज निकले तो हाँ जाने टीचर्स की गाल थी। शी इज़ हैविंग अ वेरी पॉजिटिव अप्रोच माशाल्लाह। नहीं हेड़ो थीनो भी खपे। वो हिकिड़ो बहुत मशहूर कॉल है वो डायरी में वन ऑफ द कोट्स वो ये है कि अ फूल विद अ प्लान कैन डिफीट अ जीनियस विदाउट अ प्लान। If a person is a fool but he is having a plan and he is in competition with the person who is a genius but he is having no plan, so ultimately the winner will be the one who is a fool but having a plan. ठीक है, इन मुल्क में हर चीज़ है विदाउट एनी डाउट, हर चीज़ वहीं सारा लोग हैं बड़ी चीज़ वहीं, बट वी शुड गो फॉर सम प्लानिंग। इट एक्चुअली रिक्वायर्ड। मतलब रॉ टैलेंट घणो है, सारा इंसान घणा है, बट वी हैव टू चैनलाइज द थिंग्स। बिल्कुल पाँ बिल्कुल अल्लाह तवक्कल जिन तरह से जिनके पाँ चऊं था इन तरह से चीज़ों की नहीं बदली। ना हिकिड़ी नंढी सी स्टोरी है। हिकिड़ो शख़्स हो तो उनके पुट जो किसान मतलब ज़मीन वग़ैरह जी हिफ़ाज़त लाइ कोई एम्प्लॉय खपे तो वन ऑफ द स्टोरीज फ्रॉम दिस बुक। तो वो घणे माण्हू जो मतलब इंटरव्यू करे तो डिसाइड नहीं करी सकते। तो हिकिड़ो छोकिरो अचे तो यंग हुए तो एनर्जेटिक लगे तो उनके, तो उनसे सवाल करे तो कि बताड़ा तो हिकिड़ो लाइ रखा। तो उनके रिप्लाई में चए तो कि जॾहिं बारिश थी ना तॾहिं आउं सुम्हंदो। उनखे उनजी ॻाल्हि सम्झ न आहे एक्चुअली ई हिकिड़ो ॻाल्हि थी, मगर वो जो जवाब होता है ना बहुत डिफरेंट लगे तो उनके चए यार ओके लेट हिम डू द वर्क। चए तो ठीक है ओके यू आर अपॉइंटेड। वक्त गुजरे तो हिकिड़ी रात बहुत शदीद बारिश थी थी। हाँ पते भागी रही आहिनि, सामान रखी रही आहिनि, मवेशी अंदर करी रही आहिनि, पोते जे अनाज के अंदर करी रही आहिनि। वो जॾहिं बारिश जी आवाज़ सुने तो डरी ने उथी वञे तो चए तो मुंहिंजो माल मवेशी तो बर्बाद थी वेंदो। हाणे भगरे भगरे वञे तो वो छोकिरो सुम्ही रहियो हुयो तो उनखे झंझेड़ो तो न उथणो। चए तो यार जेतिरे तक हीउ उथणो बड़ी चीज़ों बर्बाद थी वेंदियूं। जॾहिं 12 भगे तो तुंहिंजी फसलूं न हूंदियूं, होॾा जानवर न हूंदा। वो जॾहिं वापसि अचे तो नारे तक बधे जानवर अंदर बंधेल आहिनि, बधे फसलूं ठिकाणे ते लॻियल हुई, एवरीथिंग इज़ ऑर्गेनाइज्ड एंड प्लान्ड। जॾहिं वो सवार में उथे तो उनखे चए तो कि तूं किन तरह करी है। तो चए तो आउं तोखे चयो हो न कि जॾहिं बारिश थी आउं सुम्ही रहियो हुनो, तो आउं पहले से प्लान करी गिनी हो। तो अॼु जो चीज़ों थी रही हुई, सैलाब अची रही है, तबाही थी रही है, वी हैवंट प्लान्ड दैट। तो दैट इज़ द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, वी हैव टू प्लान फॉर द थिंग्स। ठीक है, अल्लाह इन मुल्क में हर चीज़ ॾिनी है, बट इन जो मतलब ये ना कि पाण हाणे इनके बे यारो मददगार छॾी चीज़, वी हैव टू प्ले आवर पार्ट एज एन इंडिविजुअल, एज अ पर्सन, एज अ नेशन। बिल्कुल 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 ईअं ई आहे। ऐं हूअं बि अच्छा प्लानिंग जी बि जॾहिं ॻाल्हि कजे थी तॾहिं उहिदेदारनि खां जेके जवाब मिलनि था उहे बि ॾाढा मायूब आहिनि। तव्हां चेंज डिफरेंट आंसर जी ॻाल्हि कई त उहे बि ॾाढा मायूब अचनि था त भई हीअ त बिकॉज़ ज़ाहिर आहे हिकु पावर्टी जो हिकु एस्पेक्ट आहे असांजे मुल्क ते। ऐं ज़ाहिर आहे जेके प्लानिंग जे तहत जेके वेज़ आहिनि पाणी जा निकिरण जा, जेके पाथवेज़ ठहियल आहिनि उन्हनि ते ज़ाहिर आहे रिहाइशी जेके आहिनि उहे क़ाइमु आहिनि। ऐं जवाबु त इहो ई थो अचे असां वटि त उहे जेके हज़ारे माण्हू आहिनि उन्हनि जी सेटलमेंट जे लाइ हिकु वॾो ज़ाहिर मंसूबो खपे। मां एक्चुअली मुंहिंजो इहो सुवालु आहे त उहो जेके हज़ारे माण्हू आहिनि, असां करोड़े माण्हुनि जो मुल्क हलायूं था, त उन्हनि हज़ारे माण्हुनि जी असां सेटलमेंट जो छो नथा सोचे सघूं?
असां अगरि उन्हनि खे सेटलमेंट सोचे छॾूं त शायदि असांजा उहे जेके पाथवेज़ आहिनि उहे कॾहिं डिस्टर्ब ई न थियनि, ऐं जॾहिं उहे डिस्टर्ब न थींदा त ज़ाहिर सैलाबी सूरत हाल रही थी। ऐं हिन वक़्तु बि अल्हम्दुलिल्लाह असां उन करे ब्लेस्ड आहियूं बिकॉज़ असां वटि जेको कुझु असां वटि थी रहियो आहे उहो वरी बि शायदि उन कैपेसिटी जो थी रहियो आहे जेको असां वरी बि बर्दाश्त करे सघूं था। अदरवाइज़ त जंहिं तरीक़े जो जेका प्रिडिक्शन्स अचनि थियूं उन तरीक़े में त न सिर्फ़ु असांजा ॻोठ असांजा शहर बि इफेक्ट थी सघनि था। ऐं इन हवाले सां ज़ाहिरा केरु सोचे नथो। हिकु कॉलर सां गॾु आहिनि, जल्दी सां उन्हनि खे शामिल था करे वठूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। जी छा हाल आहे हाजी साहब? ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे? अल्लाह जा कुर्ब मालिक जा एहसान। माशाल्लाह। प्रोग्राम ॾिसो पिया? हा, प्रोग्राम ॾिसूं पिया साम्हूं। माशा न्यूज़ ॾिसो पिया गॾोगॾु? हा, ख़बरूं ॾिसो था गॾोगॾु? हा, ख़बर ॿुधूं था पिया। पोइ दुआउनि में को इज़ाफ़ो थियो आहे मुल्क जे लाइ? अल्हम्दुलिल्लाह, इंशाअल्लाह थी वेंदो, इंशाअल्लाह थी वेंदो। गुड़ जे बारे में दुआऊं हलनि पियूं मके मदीने जाते काथे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। इलाही ज़रूरत आहे हिन वक़्तु असांजे मुल्क खे दुआउनि जी। यासिर साहब प्लैनिंग जी ॻाल्हि करे रहिया, पर असां मुंहिंजे ख़्याल में 95% दुआउनि ते हलंदा आहियूं। त इहे दुआउनि जी ॾाढी ज़रूरत आहे, बराबरि दुआउनि जी ज़रूरत आहे, तालीम जी ज़रूरत आहे, उथण वेहण जी ज़रूरत आहे। इंसान बसि सम्झी वञे त सुठो अथसि न। बेशक 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 ईअं ई आहे। तव्हांजी तरफ़ सां सिंगर वेठो आहे, उनखे चओ त उहो कलाम बि असांखे ॿुधाए। ज़रूरु ज़रूरु, तव्हां असां सां गॾु ई रहो बसि। ख़ुशि रखे। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो। हाणे इंशाअल्लाह कलाम शामिल था कयूं। वॾी महिरबानी कॉल करण जी। सो जी अॻियां वधंदे, ही हक़ीक़तूं ज़िंदगी जूं आहिनि, ही हक़ीक़तूं असांजे मुल्क जूं आहिनि जंहिंसां गॾु ज़ाहिरा ज़िंदगी खे अॻियां हलाइणो आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। हिकु शइ जेका सोशल मीडिया जी थोरी देरि पहिरीं ॻाल्हि थी रही, सोशल मीडिया सां हिकु पॉज़िटिविटी जो इम्पैक्ट ज़रूरु असांजे, ठीकु आहे नेगेटिव शयूं हूंदियूं उहे उन्हनि ते खोड़ माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि, बट हिकु पॉज़िटिविटी आई आहे त असां वटि अवेयरनेस आई। असांखे ख़बर आहे छा थी रहियो आहे, चाहे उहो बुरो थी रहियो आहे या सुठो थी रहियो आहे, बट एटलीस्ट असांजो आम जेको शख़्स आहे उहो अवेयर आहे त छा थी रहियो आहे। ऐं ज़ाहिर जॾहिं तव्हां अवेयर हूंदा आहियो तॾहिं तव्हां शयुनि खे बहितर करे था सघो। जॾहिं तव्हांखे ख़बर ई न हूंदी त तव्हां ज़ाहिर उन बहितरी तरफ़ नथा वञी सघो। त इहा हिकु सुठी शइ आहे जेका थी आहे। अॻियां वधंदे लियाकत साहब सां गॾु लियाकत साहब छो न कुझु शामिल कजे? फरमाइश बि असां वटि आई आहे, छा शामिल थी रहियो आहे? ही डॉक्टर वसीम कीरे साहब जो गीत आहे, उहो ॿुधायो तव्हांखे गज़ल आहे। जी जी प्लीज़। मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो, मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो, माथो चवास थी मोहब्बत तो सा इहो बुधी मोह परते करे थो, मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो। मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो, मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो, माथो चवास थी मोहब्बत तो सा इहो बुधी मोह परते करे थो, मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो, मुझे सनम जी पत्थर जी दिलिया जो समझे न थो।
राते सजी मां इहा दुआ घुरा थो मौला सुबुह कर त दीदार थे राते सजी मां इहा दुआ घुरा थो मौला सुबुह कर त दीदार थे सुबुह जो संग दिल जे दर ते वञा थो भूल किरे नथो सुबुह जो संग दिल जे दर ते वञा थो सुन किरे नथो मां थो चवांसि थी मोहबत तोसां इहो ॿुधी मोह परते करे थो मुझे सनम जी पत्थर जी दिल जो समझे नथो मजबूर हुन ते या मां उन्हीअ खे पसंदि यार न आहियां हा मां ग़रीबां जो मजबूर हुन ते या मां उन्हीअ खे पसंदि यार न आहियां जाथे वेहां थो जाॾे तकियां थो नज़र थो अचे जाथे वेहां थो जाॾे तकियां थो नज़र थो अचे मां थो चवांसि ही मोहबत तोसां इहो ॿुधी मोह परते करे थो मुंहिंजे सनम जी पत्थर जी दिल जो समझे नथो खुदा जो घर आ वसीम दिल खे ॾुखाइण गुनाह आहे दिल ही खुदा जो घर आ वसीम दिल जा ही टुकड़ा करण ॾोह आहे अहिसास प्यास करे जो नथस आहे दिल जो पतो अहिसास प्यास करे जो नथस आहे दिल जो पतो मां थो चवांसि ही मोहबत तोसां इहो ॿुधी मोह परते करे थो मुंहिंजे सनम जी पत्थर जी दिल जो समझे नथो मुंहिंजे सनम जी पत्थर जी दिल जो समझे नथो मां थो चवांसि थी मोहबत तोसां इहो ॿुधी मोह परते करे थो ला 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 10-15 साल पुराने शोभा जो गाने नहीं होते थे अचानक से वो फील आई है मुझे
ये गज़ल ऐसे पुराने गानों वाली फील आई है मुझे शोभा, ये आपने तो पुराने दौर में ले गए आप। मेरी बहन गजल होती सुईले प्यारी अच्छी। हाँ जी बिल्कुल, और उसमें ऐसा म्यूजिक हो जाए तो फिर क्या ही बात हो। ये एडो दुख शायर जो हो जी जी तहां जो न हो, बस जेके दुख हूंदा उहो लिखंदो, जेके दुख हूंदा उहो ॻाईंदो, जेके दुख हूंदा उहे ॻाईंदो। तव्हांखे कहिड़ा दुख मिलिया? दुख मोहबत जो आहे, कंहिंसां मोहबत थी वेंदी आहे। कॾहिं मिलियो इहो दुख? इहो दुख असांखे तॾहिं मिलियो जॾहिं पंहिंजे उस्ताद मास्टर मंज़ूर सां मुलाक़ात थी। मुलाक़ात थी? हा, उन सां मोहबत कईसीं। मास्टर मंज़ूर त उन्हनि नालनि में आहे जेको वॾनि दिलनि ते जिन राज अॼु ताईं जी जी करे रहिया आहिनि। उन्हनि जा गाना अॼु बि ईअं ॿुधजनि त ईअं लॻे थो त हाणे जो गानो आहे। जी जी बिल्कुलु। हाणे जो माशाल्लाह सां जंहिं तरीक़े सां उन्हनि जेके गाना ॻाया हुआ, थोरे टाइम में एतिरो फेमस नालो, पर न हर कंहिंजी ज़िंदगी का ख़बर कोन्हे इंसान खे। हर कंहिंजो हिकिड़ो वक़्तु लिखियलु आहे, शयूं त बहानो ठहंदियूं आहिनि, हर कंहिंजो हिकिड़ो वक़्तु लिखियलु आहे। पर मास्टर मंज़ूर जहिड़ा नाला उहे शायदि दुनियावी तौर ते त शायदि असां खां परे थी वेंदा आहिनि, पर दिलनि में ई ज़हननि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि, ऐं उहे अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ई ज़हननि में अॼु बि ज़िंदा आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयो था नंढी ख़बर जो ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में थी रहियूं आहिनि ऐं कुझु हिकु ॿी हिकु डिस्कशन जेका आहे उहा स्टार्ट थी आहे ऐं यासिर साहब कुझु शामिलु करणु चाहिनि पिया। ऐं यासिर साहब एक्चुअली माण्हू अॼु मूंखे ईअं लॻे थो, बिकॉज़ असां थोरी देरि पहिरीं बि असां इहे ॻाल्हाए रहियासीं ऐं हाजी साहब जॾहिं बि फ़ोन कंदा आहिनि खोड़ सारी दुआऊं कंदा आहिनि, एंड आई गेस असां वटि मुआशरे में ऐं हिकु मूंखे लॻे थो हिकु इलाही तवील बहस आहे इन ते डिफरेंट बिलीव्स आहिनि, डिफरेंट ॻाल्हियूं आहिनि, ऐं शायदि असां थोरे घणे ताईं त चलो सम्झ में अचे तो माण्हुनि जा एक्सट्रीम बिलीव्स आहिनि, एक्सट्रीम डिफरेंट शयुनि ते। तव्हां कुझु वज़ाहत करणु चाही पे, अॻियां ॻाल्हि खे वधाइणु चाहियो पे? वेल नारो हर माण्हू जो हिन में अलॻि अलॻि पॉइंट ऑफ व्यू आहे, विद ड्यू रिस्पेक्ट। जो मुंहिंजो परसेप्शन आहे उहो बताड़ी रही आहे, वेदर वन कैन एग्री और डिसएग्री, इट्स अप टू देम। जी हिकिड़ी स्टोरी आहे, आई लव टेलिंग द कॉन्सेप्ट ऑफ द स्टोरीज़। जी हिकिड़ो शख़्स हुयो त हू पोती ज़मीनूं छॾीने केॾा वञे थो, उन पोते जी फसल लाइ हिकिड़े शख़्स खे ओॾा मुक़ररु करे थो कि मुंहिंजी फसल जो ध्यानु रखी ऐं अची नथो कि पे बैक करिणो, त उहो कहिड़ो प्रॉब्लम। जॾहिं हिकिड़े हफ़्ते बाद लौटे थो तो कोरो नारे थो कि उनजो जो खेत आहे न हुनमें हिकिड़ो गधो फिरी रहियो आहे, डोंकी, हा, सॼी फसल खे तबाह करे विझी वियो आहे। न हीउ शख़्स वेठो दुआ करे रहियो आहे, तो उनखे चए थो भाई मुंहिंजी सॼी फसल बर्बाद थी हुई, तूं करो करे रही है? चए थो हीउ गधो हिकिड़े हफ़्ते से सॼी फसल ख़राबु करे रहियो आहे। चओ हू तो मूंखे बि नज़र अची रहियो आहे, तू करो करे रही है? जो दुआ करी रही हूँ हिकिड़े हफ़्ते से, हाँ हिकिड़े हफ़्ते से दुआ कर रही हूँ, या कुरान शरीफ पढ़ी न, नमाज़ू पढ़ी रही हूँ, दुआ करी रही हूँ, ये कदों भगेज नहीं रही हो। हू शख़्स हिकिड़ो डंडो पाड़े थो, ने गधे के पोइ डंडा लगाए थो, गधे के पोइ डंडा लगाए तो गधो भगी भी न थो। उन शख़्स जे वटि अचे थो, चए थो बेवकूफ़, पहले पोते जे हिस्से जी मेहनत कर, पछी रब से दुआ कर, ने पछी पोइ डंडा उनके भी मारे, तू भी भग। हाँ, आई पर्सनली बिलीव के पाण पोते जे हिस्से जी मेहनत ना करना, बिल्कुल, ने पछी चऊं था कि पाण दुआ कर। ठीक है, दुआ बिल्कुल आहे, बट अल्लाह ताला इंसान के बा इख्तियार बनाया है। यस, पा पहाड़ नहीं हूँ, पा पत्थर नहीं हूँ कि पा स्टिल रोजे। अगर सिर्फ ही वर जो दुआ जो कॉन्सेप्ट पान जो आहे, अगर फ़क़त दुआ जो ही कॉन्सेप्ट है तो करो पछी इमाम हुसैन सजे अहले बैत के गिरे ने पछी मैदान करबला में भी याद थोड़ा महीने पछी दुआ करना रही याद, उन्हीं से वधारे बेहतर दुआ केर करी सकदो हूं। बिल्कुल, बेशक, मगर शहादत तो दुनिया ना, मतलब हू करिया जो पॉसिबल हो। रसूल पाक की सच्ची जिंदगी जो स्ट्रगल पाने सामने स्ट्रगल करने जरूरत है ना भी, दुआ करना रही याद, पछी वो गज़वो भी ना थी याद, पछी फतह मक्का भी ना थी, पछी हर कम दुआ से थी रही हो। तो दुआ आए, मगर इंसान पोते हिस्से जी मेहनत करे, साथ में दुआ करे, हाणे पोते हिस्से से कम ना करे इंसान, ने दुआ कंदो रहे। हां पढ़ी ना रियो ने दुआ करियो फर्स्ट अची वेंदा। तो ई तो अल्लाह जे इंसाफ जो तकाज़ो भी ना है ना, तकाज़ो भी ना है। बिल्कुल, अल्लाह जो इंसाफ ही जाए कि इंसान जिन चीज़ें जुस्तजू करे तो अल्लाह फरमाता है कि इंसान जिन चीज़ें जुस्तजू करे तो असा उनकी अता करदा। कुरान में आई हुक्म, तो जुस्तजू हुक्म है, ने पहले दुआ जो भी हुक्म है। बिल्कुल बिल्कुल, ये सजू लिखो दुआ कराऊं कबूल कर रहा हूं, लेकिन मेहनत भी तो करो करणो। ॾाढो ज़बरदस्त तरीक़े से तव्हां एक्सप्लेन किया। इहो एक्चुअली असांजो मसलो आहे, इहो एक्चुअली असांजी तमामु क़ौम जो मसलो आहे त असां पंहिंजे हिस्से जी महिनत कोन कंदा आहियूं।
ऐं असांखे लॻंदो आहे त हा भई सभु कमु जेको आहे उहो सभु कमु दुआ सां थी वञिणो आहे, सभु कमु उते बिल्कुलु थियणो आहे। हिकु चलो रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू सां ॾिठो हिकु बिलीव करणु हिकु ॾाढो सुठी ॻाल्हि आहे, बट मां हमेशह इन शइ खे मां पंहिंजे लफ़्ज़नि में ज़रूरु रखंदी आहियां यासिर साहिबु, त जॾहिं बि तव्हां कंहिं बि शइ जो सभिनी खां हिकु कॉमन एग्ज़ाम्पल तव्हां पंहिंजे अंदरि ई तलाश कयो न, त जॾहिं तव्हां हिकु ॿियनि मख़लूक़ात खे ॾिसो था न, ऐं इंसान खे ॾिसो था, उहा अशरफुल मख़लूक़ात आहे, उन वटि सेंस आहे पाण डिसाइड करण जो, उन जे माइंड में एतिरो पावर आहे जो पंहिंजे हथ खे पाण हिलाए सघे थो, सभु करे सघे थो, त ख़ुदा ताला जॾहिं उनखे अक़ल तख़लीक़ कई आहे न, कंहिं रीज़न जे करे कई आहे। न त इंसान बि बाक़ी जेके मख़लूक़ात आहिनि, को परिंदो हुजे हा, को जानवर जेको हुजे हा, जिन वटि एतिरो शऊर न आहे, ऐं उन्हनि वटि आहे बि त शायदि असां मां को 10% को जीअं कवे खे अक़लमंद चयो वेंदो आहे, त को 10% चलो हर मख़लूक़ में असांखे मिली थो वञे, पर हीअ जेको 100% जो मुजस्मो हिकिड़ो साम्हूं ठहियलु आहे, ऐं ख़ुदा ताला तव्हांखे उहा अक़ल ॾेई मोकिली आहे, उहो छाजे लाइ ॾिनी आहे? इस्तेमाल जे लाइ ॾिनी आहे न, उहो किथे साइड ते रखण लाइ, जेब में रखण लाइ कोन ॾिनी आहे। सो इहो नंढिड़ो एग्ज़ाम्पल इंसान जी ज़िंदगी में सम्झ में अची वञे त शायदि असां खोड़ सारी इन्हनि बिलीव्स खे सही तरह सम्झी सघूं, बिकॉज़ ही बिलीव आहिनि, पर उन्हनि खे सम्झणो कीअं आहे इनखे असां सम्झी वञूं। अॻियां वधंदे जल्दी तव्हां कुझु थोरी सी चीज़ ख़ाली ऐड करणो, ऐं जॾहिं कवे जी ॻाल्हि करी आहे, ऐं हिकिड़ी रिसर्च पढ़ी रही हो कि जी कवे पोते जी ज़िंदगी जो कन्वर्सेशन आहे उनजे वटि 40 फ्रेज़िस आई, जो रिकॉर्ड थी, में आहिनि रिसर्च थी 40 आहिनि, इंसान जे वटि लखों आहिनि। हिकिड़ी नंढी सी ॻाल्हि करूं, ये जो आउं नारियो शुरू में क्रिकेट जे हवाले से ॻाल्हि करे रहिया हुआ, क्रिकेट में इंडिया में जॾहिं सिलेक्शन थी रही हुई, तो जो उन जो सेलेक्टर है अजीत अगारकर, ही वॉज अ फॉर्मर क्रिकेटर, तो उनके चोर में आवियो कि यार यू मतलब हैव नॉट सेलेक्टेड द सन ऑफ सचिन तेंदुलकर एंड सुनील गावस्कर। हाँ, नहीं तो हिकिड़ी रेडी वारे छोकरे के पॉइंट मतलब वो गिनी है, which it's not about Sachin Tendulkar's son or Sunil Gavaskar's son. हाँ. It's about merit. वो लोग मेरिट तो कम कर ही रही हैं, जस्ट फॉर एन एग्जांपल, पा दुआ कर ही रही हूँ, इन वजह से पा हार रही हैं, वो जीती रही है। It's about the efforts. हाँ हाँ, ये फिलॉसफी असांखे असांजे जेके अथॉरिटीज़ आहिनि उनखे छो थी सम्झ में अचे? यासिर साहिबु करे सोचो आहे हिन ॻाल्हि ते? कहिड़ो चीज़? इहे जेके फिलॉसफीज़ आहिनि जेके हिन वक़्तु असां वटि, इहे असांजी अथॉरिटीज़ खे छो थी सम्झ में अचनि? इट्स अ वेरी सिंपल थिंग न, असांजी अथॉरिटीज़ खे छो थी सम्झ में अचे? ये तो वो जवाब ॾेई सघनि था, उन्हनि खे ख़बर, असां मासूम माण्हू आहियूं, अॻियां हलूं था, अॻियां असां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियूं, असांखे ख़ुशि रहणो आहे ज़िंदगी में, अॻियां वधंदे जेको आहे सो थोरो सो हिकु दफ़ो ॿीहर एजुकेशन जी तरफ़ रुख पंहिंजे प्रोग्राम जो करण चाहियां थी। शमीम साहिब असां सां गॾु आहिनि। शमीम साहिब, मुझे ये बताएं कि हमारे पास बहुत सारे प्रोजेक्ट्स में बहुत सारी इनोवेशंस होती रहती हैं, बहुत सारी चीज़ें हमारे पास होती रहती हैं। ओवर द टाइम हमने एजुकेशन में भी देखा है कि डिफरेंट चीज़ें जो है वो एजुकेशन में हमें होती हुई नज़र आई हैं, डिफरेंट इनोवेशंस हमें एजुकेशन में होती हुई नज़र आई हैं। मैं ज़रा सा जानना चाहती हूँ कि हमारे पास जो नई नई इनोवेशंस हो रही हैं, जैसे आजकल हमें ये बताया जा रहा है कि चीज़ें जो है वो डिजिटलाइज़ की जा रही हैं, आपको क्या लगता है कि हमारे मुआशरे में रहते हुए एजुकेशन को पूरी तरीके से डिजिटल पे ले जाना, कि आपने कंप्यूटर पे ही पढ़ना है, लैपटॉप्स पे ही पढ़ना है, स्क्रीन पे पढ़ना है, क्या ये पॉसिबल है? और अगर है भी तो हम कितने अरसे में इस चीज़ को अचीव कर पाएंगे? देखें, हर दौर की बात है। अब जैसे कंप्यूटराइज दौर है, जैसे पिछले यानी कि आज से अगर मैं 15-20 साल पहले के स्टूडेंट्स देखूं या आज के देखूं, तब क्या होता था, आजकल जैसे राइटिंग बुक्स हैं, उस पर डॉट्स से बने हुए हैं, यानी कि ABC डाउट, यानी कि बच्चे को बड़ा आसानी होती है पढ़ने में। हाँ। लेकिन आज से 15-20 साल पहले, या बेटे आप तो छोटे जैसे हम थे, तो उस वक्त के दौर की बात करने लगी हूँ, दिमाग और जहन तो एक ही था। हाँ। ऐसे ही है ना? ऐसे ही है। तब हमने कोई ऐसे डॉट्स वाली बुक्स पे नहीं पढ़ा है, फिर भी हमें पढ़ना आ गया, और अल्लाह का शुक्र है कि टीचर हैं और भी शोबों से वाबस्ता लोग हैं। ज़ाहिर है जो बेस थी वो तो स्कूल में, मदरसे में या पढ़ाई में अलिफ बे से स्टार्ट हुआ, ABC से। लेकिन एक चीज़ है, उस दौर और आज की दौर का अगर हम मुआवजा करते हैं तो ये दौर ना सिर्फ तेज़ी का है, कंप्यूटराइज दौर है, बच्चों के लिए आसानी है पढ़ाई में। लेकिन अगर हम थोड़े से ज़रा पिछले दौर की तरफ जाते हैं, तो जैसे आज हमारे पास ग्राइंडर है, उसमें अगर मिसाल के तौर पे एक एग्ज़ाम्पल दे रही हूँ कि हम लस्सी बनाते हैं,
फ़ौरन दही को डाला, बटन दबाया, हाँ, 1 मिनट में फौरन बन गई। हाँ। और उस दौर की ज़रा बात करते हैं। वो औरतें मदानी होती थी है ना, उसके साथ बनाते थे। हाँ, उसमें और इसमें चेंज भी है। ऐसे ही है। कैसे था, इंसान के लिए भी बेहतरी थी और हाँ। उस चीज़ में भी तासीर थी। कैसे? हाँ, हमारी एक्सरसाइज भी हो जाती थी और दूसरा ये कि वो चीज़ जो थी वो अच्छी थी, ये भी बुरी नहीं है। लेकिन टाइम इतना कम कर दिया गया, अब इसमें हाँ, फौरी वक्त तौर की पे बन ज़रूरत जाता है। है। जी। तो मैं समझती हूँ कि उस दौर और इस दौर में है। अगर हम इस दौर में देखें तो हमारे बच्चे जल्दी कामयाब होते हैं, मिसाल के तौर पे उस दौर में। लेकिन उस दौर में देखें, जहन वसी होता था, बढ़ता था। हाँ, आज कैलकुलेटर्स हैं, तब हम सोचते थे 2 और 2 4, अब फ़ौरन कैलकुलेटर पे करते हैं 4। यानी कि थोड़ी सी कहूँगी कि मुझे अपनी बात करूँगी जी, कि मुझे अच्छा भी नहीं लगा। लेकिन अगर साइंसी दौर की बात करें या जिस दौर से हम गुज़र रहे हैं, बड़ा फास्ट दौर है, उस दौर से सही भी है। सही है। अच्छा, ये मुझे ज़रूर बताइएगा, क्योंकि बहुत लोग इस पे बहुत सारे डिफरेंट उनके ज़ाहिर है उनके थॉट्स हैं इस मामले में। जब भी हम साइंटिफिक चीज़ की हेल्प लेने की बात करते हैं तो एक तबका है जिसकी सोच ये है कि हम जो हमारे जहन की कैपेसिटी है हम उसको इस्तेमाल नहीं कर रहे, हम सारी चीज़ें हमने किसी और चीज़ पे रिलाई कर दी है। ये एक तो नुकसान हमारा ये हो रहा है। प्लस एक और चीज़ जो बड़ी कॉमन नज़र आई है, क्योंकि अब जब हम साइंटिफिक दौर की बात कर रहे हैं, हम डिजिटलाइज दौर की बात कर रहे हैं, तो आप जब एक चीज़ देखते हैं तो उसके साथ 10 और चीज़ें आपके पास ऑप्शन में आ जाती हैं, तो आप फोकस्ड नहीं हैं। इस चीज़ को कैसे पाया आपने स्टूडेंट्स में? इस बात पे भी बड़ी संजीदगी से गौर करने की ज़रूरत है। जी, क्योंकि वाकई एक चीज़ हम अपने जहन से कर रहे हैं और एक चीज़ हम देख रहे हैं, उसके साथ और ऑप्शन आ गए हैं। हाँ, यही बात आप कह रहे हैं ना? जी जी जी। तो अब ये लोगों पे मुनसर है। कुछ कहते हैं कि ये सही नहीं है, कुछ कहते हैं जहनों को जंग लग रहा है, वो सारा तो मशीनरी कर रही है। हाँ, ऐसे ही ऐसे हम ही देख रहे हैं, लोगों के यही कमेंट्स होते हैं। जी। तो इसमें यह है कि हमारा ज़रा दिमागी सलाहियत मैं समझूंगी कि उस तरह से कम हो रही है। हाँ। क्योंकि हमारा आधे से ज़्यादा काम तो वो डिजिटल तरीके से हो रहा है, मशीनरी कर रही है। हाँ, ऐसे ही है ना बेटा? बिल्कुल ऐसे बिल्कुल ऐसे ही है, बिल्कुल। तो अच्छा, हम तो वो जनरेशन है ना जिन्होंने बचपन में ज़ाहिर मोबाइल का वैसा साथ नहीं पाया, और अब हमारे पास वो सारी फैसिलिटीज़ आ गई हैं। वो एक्चुअली तो हम तो वो वाली जनरेशन है जिन्होंने दोनों साइड्स जो हैं वो जिए हैं। हाँ, हमारी एजुकेशन की जो स्टार्टिंग था वो बेसिक एजुकेशन का था, जिसमें डिजिटलाइज दौर नहीं था। जब हम एजुकेशन ख़त्म करने लगे तो सब कुछ डिजिटल होना शुरू हो गया। तो हमारी जनरेशन जिसने भी मेरे करीब करीब जिसने पढ़ा है, तो उसने तो वो दोनों चीज़ें देखी हैं। तो ये वाकई हकीकत है और इसमें कोई शक नहीं है कि ये वाकई ऐसा ही है कि आपकी जो अपनी सलाहियत है वो आहिस्ता आहिस्ता कहीं मध्यम होती जाती है। इसमें ये जो रिसर्च है ये बिल्कुल सही है, इसको तो मैं खुद भी इसको इंडोर्स कर सकती हूँ। मोहम्मद आसिफ तहां इन शेखे किए ॾिठो आहे, अच्छा इहो नेगेटिविटी जो साइन आहे या इहो अॻियां हली असांजे लाइ को प्रॉब्लमेटिक शइ थी सघे थी? न असल में ॻाल्हि ख़बर करो आहे, हर माण्हू जो पोइ परसेप्शन आहे। हाँ, हज़रत अली जो हिकिड़ो कॉल आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु, फरमाइनि था कि पोते जी जो औलाद आहे न, उनके आई पोते जे मुताबिक या पोते जी मतलब मफ़हूम बता ॾिनियूं हुयूं, पोते जे मुताबिक या पोते जी मेंटेलिटी या पोते जे मामलात जे बिल्कुलु मुताबिक हलाइण जी कोशिशि ना करो। हिन लाइ कि ही जनरेशन अॻियां लाइ आहे, दिस इज़ नॉट फॉर योर एरा। अच्छा, पाण हाणे फ्रॉम द लास्ट 60-70 जॾहिं से मतिलबु होश संभाली रही आहियूं, हीअ असल में हिकिड़ो सिस्टम हली रहियो आहे कि कंपेरिजन के असां स्कूल हिन तरह वेंदा हुआ, आई ही वञो था न, पाण बि यूज बच्चे के साथ करो था। अच्छा, आए अगर ये चीज़ के अडॉप्ट ना भी करो, चैट GPT या जो भी आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, ओके, दुनिया तो करी रही है ना। हाँ, दुनिया तो अॼु दुबई जो है वो इमिग्रेशन वगैरह में पासपोर्ट जो रिक्वायरमेंट ना है, वो AI से गुजरो एंड दैट्स इट। तो आए बेशक ना गिनो चीज़ें के मतलब पाण बेशक उनके अडॉप्ट कर जे या ना, हर चीज़ की नेगेटिविटी ने पॉजिटिविटी है। नाउ इट्स अप टू यू। हिकिड़ी छुरी पी है, हुनजी नेगेटिविटी भी ही है कि आए कोई जो पेट में मारी सको था, ने हुनजी पॉजिटिविटी है कि हुनसे आए सब्जियों कपी ने कोई जो पेट भरी सको था। तो इट्स अप टू यू। हिकिड़ो चाकू हिकिड़े मतलब टेररिस्ट जे हथ में भी है ने, हिकिड़े डॉक्टर जे हथ में भी है, हिकिड़ो ज़िंदगी गिनी रहियो है, ॿियो ज़िंदगी डी रहियो है। इट्स अप टू यू हाउ यू सी द सिचुएशन एंड इट्स अप टू यू कि आई चीज़ के किन तरह गिनी रहिया आहियो। ऐं थोरो सो कोट करनो, लास्ट टाइम जो प्रोग्राम ना रहियो हो, साजिद हुसैन ख़ासि के लिए साबित चेला हुआ, एंड ही इज़ द फाइनेस्ट स्पीकर
right now in the country regarding mental health. वो मुझे सर भी हैं, मुझे मेंटोर भी हैं, and he's the finest speaker. तो वो ही बता रहा हुआ कि ई वास्ते 4 वर में 4 generations चेंज थी हुई. यही है. ठीक है ना? इनसे पहले 300 वर तक या 500 वर तक जनरेशन चेंज ना थी रही हुई. इन द लास्ट 40 years जो हजारों वर में तब्दीली ना थी हुई, वो वहाँ से 4 वर में थी है. बिल्कुल. So the point is, we can't stop the change. We can't stop the things. Now the thing is, what we have to do is, we have to channelize the things accordingly. हर चीज़ पोते साथ पोते साइड इफेक्ट गिरी नहीं अच्छी नहीं. अगर आएंगे लेट सपोज मुझे सर में दर्द थी रही हुआ है, इट्स वेरी पेनफुल. आउं जो टैबलेट गिन नो पैराडोल, इट इज हैविंग इट साइड इफेक्ट. सही. नाउ इट्स अप टू मी कि आऊंगी किन तरह बैलेंस करा तो कि मुझे नींदर किन तरह पूरी करनी है, करो करना है. तो एआई तो अच्छी रही है, नहीं अच्छी भी है, वेदर वी गेट इट और नॉट. दुनिया तो उन तरफ आए. सही. It's up to us how we channelize the things for the kids, for the students, and for the society and the nation. बिल्कुल. This is my point of view. बिल्कुल. and ता बिल्कुल सही ॻाल्हि की. त असां उनखे चैनलाइज़ ये ता एग्जांपल ॾिनो हिकु नॉर्मल टैबलेट जी. त असां वटि अगरि उहो साइड इफेक्ट आहे त उनखे असां कीअं खणी हलूं था, दैट इज़ एक्ज़ैक्टली द थिंग जेका असां पंहिंजे माइंड सां करे सघूं था. ठीकु आहे, बिकॉज़ ज़ाहिर आहे जेका शइ एआई तव्हांखे सेकेंड्स में करे ॾींदी, तव्हांखे मिंट त लॻंदो घटि में घटि. त इलाही फास्ट अगरि बि हुजो तव्हांखे 1 मिंट त लॻंदो घटि में घटि. ऐं जेको साम्हूं वारो माण्हू आहे उहो 1 मिंट तव्हांजे लाइ इंतज़ारु न कंदो. अगरि उनखे 1 सेकेंड में का शइ मिली रही आहे त उहो ज़ाहिर आहे उहो सेकेंड वारी शइ पिक कंदो. इहा हक़ीक़त आहे. सो अगरि तव्हांखे ज़रूरत बि पई रही आहे एआई जी, ऐं तव्हांजो जेको तव्हांखे लॻे थो त तव्हांजो जेको मेंटल तव्हांजी जेका माइंड जी जेका पावर आहे उहा लूज़ थी रही आहे, छो न अहिड़ियूं डिफरेंट एक्टिविटीज़ करे तव्हां उतां हुनखे रिकवर कयो. त इहो बिल्कुलु हिकु डिफरेंट हिकु थॉट आहे जेको असांखे आई गेस माण्हुनि ताईं पहुचाइणु खपे. जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था. वापसि थी इंशाल्लाह कुझु मज़ीद ॻाल्हियूं बि प्रोग्राम में शामिलु करणियूं आहिनि. जनाब जो आवाज़ बि प्रोग्राम में शामिलु करणो आहे. तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ. Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी वेलकम बैक. अच्छा जी, खोर सारी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे थी रहियूं आहिनि. अच्छा वैसे हम लाइव भी बात कर सकते, कोई मसला नहीं है. शमीम साहिबा, अपना शो घर वाला माहौल है. घर कुछ कहना चाह रही थी? जी आज मेरी शिद्दत से इस चीज़ का एहसास हुआ है कि मुझे भी ना सिंधी आनी चाहिए. ओहो, ये तो बहुत अच्छा हुआ कि हमने ब्रेक में बात नहीं की. ये तो बहुत ही अच्छी बात हुई. और मुझे ऐसा लगता है, देखिए सब ज़ुबानें अभी रिसेंटली कुछ ऐसा इत्तेफाक हुआ कि मुझे ऐसा लगा कि यार मैंने कोई गलत सवाल कर दिया. एक जनाब थे जो सिंधी स्पीकिंग थे, मैंने उनसे पूछ लिया. उन्होंने कहा कि मैं फ़ला जगह से ताल्लुक़ रखता हूँ एंड ही वाज ऑन अ वेरी गुड पोस्ट और सारी अच्छी बातें हो रही थी. तो मैंने कहा अच्छा आप सिंधी स्पीकिंग है? तो कहने लगे मैं पाकिस्तानी हूँ, मैं सिंधी नहीं हूँ. तो मैं ज़रा सा वो हो गई कि मैंने कहा पता नहीं कौन मैंने गलत सवाल पूछ लिया. तो पाकिस्तानी सिंधी पाकिस्तानी नहीं होते. तो मैंने उनको बोला ये बात, मैंने कहा तो सिंधी पाकिस्तानी नहीं होते? तो उन्होंने कहा नहीं, हमें ये नहीं बोलना चाहिए, सिंधी नहीं बोलना चाहिए, उर्दू में पाकिस्तानी बोलना चाहिए. ये इस बारे में क्या ख्याल है आप दोनों का? बड़ा अच्छा सवाल मुझे याद आ गया ना. छोड़े पर्चों को इस बारे में बात करते हैं. क्या ख्याल है इस बारे, मतलब कोई आपसे पूछता है कि आप सिंधी स्पीकिंग है और आपने बोल दिया कि हाँ जी मैं सिंधी स्पीकिंग हूँ, तो उसमें कोई बुराई नहीं? कोई बुराई नहीं है. तो लोग ऐसा क्यों समझते हैं? क्या हो गया हमारे लोगों को? यार सर मिकी हेड़ो लगे तो असल में पंहिंजी जो सोच जी सतह है ना वो निंढी है असल में ना. तो निंढी ॻाल्हियूं न पंहिंजी ईगो खे हर्ट करे ॾींदियूं थियूं. हाणे मां सॼा हिकिड़ी न्यूज़ पढ़ियो कि हिकिड़े को सब्जी वारे से कोई बहस थी वई 30 रुपये लाइ. वो छोकिरे के बैट से मारी ने एक्सपायर करे ॾिनी आहे. तो बहुत मशहूर न्यूज़ थी. द पॉइंट इज़ के पाण हेतिरा तंग नज़र थी विया आहियूं कि पोते से हटीने हर शख़्स ग़लति नज़र अची रहियो आहे. कोई भी समाज जी खूबसूरती डिफरेंसेस में आए. व्हेन यू एक्सेप्ट द डिफरेंसेस of different opinions, different religions, different ideologies, different mentalities, this is the actual beauty of any society. पाकिस्तान की खूबसूरती ही है कि इटा मल्टीपल लैंग्वेजेस आइन, मल्टीपल कल्चर्स आइन, मल्टीपल कलर्स आइन, मल्टीपल सॉन्ग्स आइन. नहीं बदे मिड़ी ने पाकिस्तान बनी रही है. एंड दिस इज द ब्यूटी ऑफ द कंट्री. बिल्कुल. तो इट दो डिफरेंसेस जो मतलब ही ना है कि नेगेटिविटी है. दीज आर द डिफरेंट कलर्स. हाँ. अगर सिर्फ हर चीज़ ब्लैक एंड वाइट हो, भाई ब्लैक एंड वाइट के बाद कलर टीवी की जरूरत कोई महसूस थी, बिकॉज इट लुक्स वेरी ब्यूटीफुल ना. हर चीज़ ब्लैक एंड वाइट सारी लिखनी करो. हाँ. तो अगर हकड़ोस पॉइंट ऑफ व्यू हो समाज में, अगर आए किसी हकड़ी ज़बान सुनने लाइ मिली रहे तो उनमें कोई खूबसूरती रहेगी. आए कड़े सिंधी सुनी रही आयो, कड़े पंजाबी सुनी आयो, कड़े पख्तून सुनी आयो, कड़े उर्दू सुनी. दिस इज अ ब्यूटी. बिल्कुल. डिफरेंट ओपिनियंस, डिफरेंट लैंग्वेजेस, डिफरेंट सॉन्ग्स, डिफरेंट ओपिनियंस बदे से इंपॉर्टेंट है पंहिंजे समाज में. जो मूंखे लगे तो
कि लेट सपोज अगर आऊँ चाहिए ना कि ही डायरी है ने अगर बियो कोई हिंसे हटी नहीं कोई गाल करे तो ऑफेंड थी बिना तो आई शुड हैव दैट मच ऑफ करेज कि आऊँ चाहिए ठीक है ओके अगर आई समझो था कि ही किताब है तो इट्स ओके यू आर राइट अकॉर्डिंग टू योर पॉइंट ऑफ व्यू अगर वो एग्जाम्पल दिन में अच्छी थी वो 6 ने 9 जी ने कि आओ 6 दिखा तो फॉर मी इट्स 6 बट फॉर यू इट्स 9 बट यू आर ऑल्सो राइट एंड आई एम ऑल्सो राइट बिल्कुल बिल्कुल तो दिस इज द डिफरेंस ऑफ ओपिनियन तो होनो खपे ना अगर डिफरेंसेस नहीं उन तो पची ॻाल्हि करो थी नहीं हाँ बिल्कुल इहा वाकई इहा सही ॻाल्हि आहे त असांखे ॿिए जे ओपिनियन खे एक्सेप्ट करणु खपे या हिकु ऐं मूंखे लगे तो इहा शमीम साहब ये जो तरबियत है मुझे लगता है कि ये हमें स्कूल्स में भी देनी चाहिए क्योंकि अब हमारे पास कराची के स्कूल्स में हर कल्चर का बच्चा होता है। पहले तो ये होता था ना कि अच्छा हैदराबाद में या किसी और सिंध के शहर में है तो वो बच्चा सिंधी ही मिलेगा, लेकिन अगर वो सिंध के कराची के शहर में है तो फिर ज़ाहिर कराची में अगर वो पढ़ रहा है तो वो उर्दू स्पीकिंग होता था। तो पहले तो चलो अलग बात, लेकिन अब तो कराची में हर लैंग्वेज का बच्चा है, वहाँ पे आपको उर्दू भी मिलेगा, सराइकी भी मिलेगा, पंजाबी भी कई जगह पाए जाते हैं, तो मतलब हर बच्चा होता है। ये जो एक्सेप्टेंस डिफरेंट कल्चर की है, मुझे लगता है ये स्कूलिंग का भी बड़ा एक रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि हम बच्चों को ये सिखाएं कि हम सब एक ही हैं। जी बिल्कुल बिल्कुल, और हम सब एक हैं। इसमें बच्चा छोटा है, उसका खाली दिमाग है, उसमें जो भी भर देंगे आप, क्या ख्याल है क्यों ना हम तालीम के साथ साथ उसमें तरबियत भी भर दें। तरबियत भी भर दें, ज़रूरी नहीं कि माँ का फ़र्ज़ है वो तरबियत करे, टीचर भी तो माँ है। वाह वाह, अगर तरबियत तालीम के साथ तरबियत हो जाए तो बच्चे को 4 चांद लग जाएंगे। वाह, क्या ही बात, क्या ही खूबसूरत बात आपने की है कि वाकई में आई शायद उहा जेका तरबियत वाली रिस्पॉन्सिबिलिटी है उहा ही थोड़ा, ये मैं सिर्फ उस्तादों के लिए नहीं कह रही, मैं पेरेंट्स के लिए भी कह रही हूँ कि वो जो एक एस्पेक्ट है ना तरबियत का, जो शायद हम वो जनरेशन है जिनको मिला, उसके बाद जो है वो आहिस्ता आहिस्ता वो कम फॉर डिफरेंट रीजन, ज़ाहिर है लाइफ बिजी हो गई, डिफरेंट चीज़ें हो गई, तो वो चीज़ मुझे लगता है थोड़ी थोड़ी हमसे दूर हो गई। हमारे जो आज के जो यूथ है, हमारी जो आज की जो यंग जनरेशन है, जेनजीज हैं, उनसे ये चीज़ थोड़ी थोड़ी कमी उसकी नज़र आती है। अच्छा जी, दुआ यही आए तो उन में भी भरपाई थे जी, मुल्क के ॿियनि हिस्सनि में ज़रूरी आहे काफ़िनि शयुनि भरण जी, उते तरबियत जी बि ज़रूरत आहे। ऐं हिकु शइ जेका ॾाढी ज़रूरी आहे, न सिर्फ़ु तरबियत में असांजे टीचर्स जो, पेरेंट्स जो, बल्कि इहो बि अगेन हिकु वॾो हिकु डिस्कशन आहे। ऐं असां वटि एतिरो टाइम कोन्हे त असां वटि जेको जॉइंट फैमिली जो सिस्टम हो, जेको मामनि चाचनि खां बि असांखे तरबियतियूं मिलंदियूं, ॾाॾनि ॾाॾी नानियुनि खां बि तरबियतियूं मिलंदियूं, हाणे असांखे उहे बि न मिली रहियूं आहिनि। सो काफ़िनि जॻहियुनि ते असां वटि लूप हॉल्स आहिनि जंहिंखे असांखे फिल करिणो आहे। गॾु रहो या रहो, इहो तव्हांजो पर्सनल ओपिनियन आहे, बट एटलीस्ट उन्हनि सां मुलाक़ात, उन्हनि जी तरबियत हासिलु करणु, इहो हर ॿार जो हक़ आहे। अॻियां वधे जल्दी सां कुझु सवाल मां शामिल करणु चाहियां थी। अच्छा माशाल्लाह, एॾो एक्सपीरियंस शमीम साहिबा, इतने माशाल्लाह से बहुत सारे हज़ारों बच्चे ऐसे होंगे जो आपके हाथों से निकल के और फिर माशाल्लाह बहुत अच्छी अच्छी पोस्ट पे गए होंगे। मुझे बताएं कि आपने अपनी ज़िंदगी में कौन सी ऐसी चीज़ का सहारा रखा, कौन सी ऐसी बुक का सहारा रखा जिसने आपको बड़ा हेल्प आउट किया अपने पूरे इस करियर में? जी, आप यकीन माने, अगर एक लेसन मुझे, मिसाल के तौर पे अपनी ज़िंदगी में अगर एक लेसन मैंने 10 बार या 20 बार या 30 बार दिया है, लेकिन उसकी स्टडी मैंने घर पे दोबारा की है। और मैं जब भी बच्चे को, चाहे छोटी क्लास से लेके, छोटी क्लास की मैं इंचार्ज थी और बड़ी क्लासेस को पढ़ाती थी, तो अगर मैंने छोटी से छोटी क्लास को भी पढ़ाया है तो अल्लाह पाक जानता है, पहले मैंने उसके घर में स्टडी की है। मैंने ये नहीं सोचा कि मेरा एक्सपीरियंस है इस चैप्टर को या इस सब्जेक्ट को मैं बहुत दफ़ा पढ़ा चुकी हूँ, मैंने दोबारा, मेरे भी बच्चे 3 बच्चे हैं मेरे छोटे छोटे, अब बड़े हो गए हैं, तब मैं बता रही हूँ कि छोटे छोटे थे, लेकिन उनको मैं सारा करवा के सुला के फिर आप यकीन माने कि मैं रात को उस चीज़ को दोबारा देखती थी और उसी लेसन में मुझे एक चीज़ और नई नज़र आती थी। वाह वाह, और ये तो मुझे लगता है एक सेल्फ, एक किताब लिखनी चाहिए। आपके जितने खूबसूरत अल्फाज आप इस्तेमाल करते हैं ना, आपको लिखनी चाहिए किताब, बड़े लोगों को लेसन्स मिल जाएंगे इस किताब से। बहुत शुक्रिया। अगे वधे कहाड़ी इंस्पिरेशनल स्टोरी जैसे ज़िंदगी में हेल्प आउट कयो हुजे। वेल आऊं ये जो डिफरेंट ओपिनियंस की गाल करी रही है, वो मौलाना शम्स जो कॉल है, और किताब जो नाम भी बताना, वो फरमाइन था कि कायनात जे हर इंसान में मुसलमान जी गाल नहीं थी, हर इंसान में, कायनात जी हर शय में तजल्ली रब आहे। ठीक है, हाणे मूंखे बताड़ो, अगर ये माइंड सेट हो इंसान जो कि हर शख्स में तजल्ली रब आहे, नहीं हर शय में तजल्ली रब आहे,
तो પછી નફરત जी गुंजाइश की डर होगी। अल्लाह, क्या जिंदगी आसान बात थी। है, जिंदगी बड़ी खूबसूरत। नाउ लेट मी कोट द बुक। बहुत प्यारी बात। ही कोटेशन है शम्स तबरेज़ जी। द बुक इज इंटरनेशनल बेस्ट सेलिंग बुक ओवरऑल हिस्टोरिकली। जी। द नेम ऑफ द बुक इज 40 रूल्स ऑफ लव। इट्स अबाउट मौलाना रूमी एंड मौलाना शम्स। हाँ हाँ। इट्स अ फैंटास्टिक बुक। अगर कोई शख्स वाकई ही एक्चुअल में समझना चाहे तो कि इंसान करो हुए तो या करो जब उनजी थॉट्स प्रोसेस हुए तो रिगार्डिंग अल्लाह अल्लाह जी मखलूक जे हवाले से, दिस इज़ द फाइनेस्ट बुक। तो आई वुड रियली रिकमेंड एवरी इंडिविजुअल ने अगर पढ़ी नहीं सकना जनरेशन जी एंड ऑल दैट, एटलीस्ट गो टू द यूट्यूब, यू विल फाइंड द कंक्लूजन इन 20 मिनट्स 25 मिनट्स। मतलब गो फॉर द इजी थिंग, क्योंकि 400 पेज की बुक है, इट विल टेक अ लॉन्ग टाइम। बिल्कुल बिल्कुल। तो एटलीस्ट गो फॉर दैट ना। तो सही। वन ऑफ द कोट इज दिस कि जडे आई हिन तरह से नारना नहीं चीज़ें के जिंदगी डोज खत्म थी वेंदो। जिंदगी आसान, जिंदगी 25 सिंधी पंजाबी मतलब ये जो चीज़ हर चीज़ खत्म थी वेंदी, डिफरेंसेस खत्म थी वेंदा। बिल्कुल यही है। ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। टाइम जेको आहे प्रोग्राम जो ऑलमोस्ट ख़त्म थी वियो आहे। आख़िर में लियाकत साहब जी आवाज़ सां लियाकत साहब केॾा गुम थी विया हो? बस ॿुधूं कहिड़े ख़्यालनि में हो? गुफ्तगू ॿुधूं पिया माशाल्लाह। गुफ्तगू ॿुधंदे ॿुधंदे ॿियो किरां त कोन हलिया पिया? कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न, इंसान वेठो किथे हूंदो आहे, जी जी, पहुची किथे वेंदो आहे? फ़िलहाल हिते आहियूं। फ़िलहाल हिते बाद में वञण जो इरादो आहे? अच्छा, गानो शामिल कयूं था। छा शामिल थींदो आख़िर में जल्दी सां? ये असांजो तमामु सुठो शाइर आहे अब्दुल मजीद बिरोई साहब, उनजो गीत आहे। ठीक है ठीक है। थैंक यू सो मच मुझे तमाम मेहमाननि जे असां सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। आख़िर में इंशाल्लाह लियाकत साहब जो आवाज़ शामिल करे तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे थींदी। तेसि ताईं जीअं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी लियाकत साहब। सोहना दुनिया में हज़ारे मगर सभनी सोहणन जो सरदार आही। गुलत चमन में हज़ारे मगर गुलड़ो तू गुलजार आही। सभनी सोहणन जो सरदार आही। सोहना दुनिया में हज़ारे मगर सभनी सोहणन जो सरदार आही। गुलत चमन में हज़ारे मगर गुलड़ो तू गुलजार आही। सोहना दुनिया में हज़ारे मगर सोहणन जो सरदार आही। जे आही काबिल कहिड़ी तुझी तारीफ़ कयां मां। तारीफ़ जे आही काबिल मूंखे कसम सोहणे रब जो तो ते चरी आहे दिल। जो सरदार आही। गुलत चमन में हज़ारे मगर गुलड़ो तू गुलजार आही। सोहना
जेको ॾिसे थो तोखे प्यारा बिस्मिल्लाह पढ़े थो। जेको ॾिसे थो तोखे जानी बिस्मिल्लाह पढ़े थो। फुर्सत में रब ठाहियो तोखे सुभान अल्लाह पढ़े थो। जो तू करार दिल पर मुंहिंजो ठारो मिठड़ा सफ़ा तू कंधारो गुलरो तू गुलज़ारो सोहणा दुनिया में हज़ारे मगर सभिनी सोहणनि जो सरदारो गुल चमन में हज़ारे मगर गुलरो तू गुलज़ारो मजीद जो चाहो सोहणा बिरोही जो साहो सोहणा। अब्दुल मजीद जो साहो सोहणा बिरोही जो चाहो सोहणा। कहते हला थो माओ प्यारा चमन में हज़ारे मगर गुलरो तू गुलज़ारो सोहणा दुनिया में हज़ारे मगर सोहणनि जो सरदारो चमन में हज़ारे मगर गुलरो तू गुलज़ारो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।